मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीराणी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे सरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ मान में रखे, ख़ुशबाश ज़िंदगी गुज़ारियो, ज़बरदस्त ज़िंदगी गुज़ारियो। तव्हांजे लाइ असीं दिलि सां दुआऊं कयूं था। तव्हां बि ठीकु आहियो, ख़ैरियत जी सां, मां मज़े में? बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? असां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। कॾहिं कॾहिं वरी ईअं राति जे टाइम ते पाकिस्तान आहे न, त पोइ कॾहिं कॾहिं लाइट वग़ैरह जा मसइला आहिनि किन इलाइक़नि में। असां बि अहिड़े इलाइक़े में रहंदा आहियूं जिते कॾहिं कॾहिं बिजली हली वेंदी आहे, पोइ इन जे करे थोरी निंड पूरी न हूंदी आहे, पर पोइ बि असां सुबुह जो उथी करे पंहिंजे साम्हूं पंहिंजे हाज़िरीन जी ख़िदमत में हाज़िर थियण जे लाइ ठीकु ठाक थी पेश थींदा आहियूं। उमेद आहे त तव्हां बि ईअं ई जेकॾहिं का राति जो अहिड़े क़िस्म जो को प्रॉब्लम आहे ऐं जेकॾहिं निंड पूरी न आहे, कवर न आहे, पर पोइ बि पंहिंजो कमकार ज़रूरु कंदो ऐं सुस्ती बिल्कुलु बि न कजो। वरी मंझंदि जो अची माण्हू निंड करे सघे थो, पर कमकार छॾाइणा आहिनि, इहो न छॾिजे जीअं सियाणनि चयो आहे, वॾनि चयो आहे त अॼु जो कमु सुभाणे ते न छॾिजे। बिल्कुलु उहो हाणे ई कजे। जंहिं कम जो जेको टाइम आहे तव्हां उन टाइम करियो। इन करे मां बि इहो ई चवंदमि त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु बि रखंदा कयो ऐं उन खां अलावा जॾहिं तव्हां कंहिंजे लाइ ग़लति सोचणु शुरू कयो या जंहिंजे मथां तव्हांखे गुस्सो अचणु शुरू थी वञे त ज़रूरु इहा हिकु ॻाल्हि ज़रूरु सोचींदा कयो त शायदि तव्हांजे उहो चङाईअ जे लाइ का ॻाल्हि कंदो हुजे या तव्हांखे गुड वे में बि सोचंदो हुजे, शायदि दिलि जे कंहिं कोने में तव्हांजे लाइ हुननि जी जॻह हुजे, पर उन ते गुस्सो करण खां पहिरियों थधे दिमाग़ सां थोरो सोचिजो त छाजे लाइ उहा ॻाल्हि करे थो। थी सघे तव्हांजो वेल विशर हुजे, तव्हांजी जे लाइ भलाई चाहींदो हुजे, तव्हांजे लाइ चङाई चाहींदो हुजे। असल में ख़बर अथव सैरिश, मसइलो हिते छा थो थिए? मसइलो इहो आहे त जेका नसीहत आहे उनखे पाण गौर सां ॿुधण लाइ तयारु न आहियूं। नसीहत खे गौर सां ॿुधिजो त नसीहत में सबक़ु हूंदो आहे, कम जी शइ हूंदी आहे, पर असां वरी ख़ुशामद पसंदि थी विया आहियूं। जेका ख़ुशामद असांखे कोई माण्हू कंदो, तारीफ़ कंदो, त उहा असां वॾे दिलि सां वॾे शौक़ सां ॿुधंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे। पोइ असां में उहा शइ चङाई वारी हुजे न हुजे, भलाई वारी शइ हुजे न हुजे, जेकॾहिं कोई माण्हू चवंदो रूबरू को बि गिला न कंदो आहे, वरी बिल्कुलु इहा बि वरी अॼुकल्ह माण्हुनि में आहे आदत त रूबरू जॾहिं बि कोई मिलंदो न, चवंदो साईं तव्हां ॾाढा भला माण्हू आहियो, बाक़ी ॿियो जेको माण्हू तव्हां सां गॾु आहे सफ़ा बेकार आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां उहा ॻाल्हि ॿुधण जे लाइ मिंट में राज़ी थी वेंदा आहियूं, ख़ुशि बि थींदा आहियूं, चङी ॻाल्हि बि लॻंदी आहे असांजे फ़ाइदे जी हुजे उन जे लाइ। बाक़ी हक़ीक़त जेको अॼुकल्ह कोई इंसान हक़ीक़त पसंदि न रहियो आहे या कोई ॿुधणु न चाहींदो आहे सच। इहा शइ थी वई आहे तमामु घणी त हक़ीक़त पसंदि थियो। कॾहिं कॾहिं ॾींहं में चवंदा आहिनि न, सॼो ॾींहुं तव्हां जेको बि कमु कयो, जहिड़े टाइम तव्हां निंड जो टाइम हुजे उन टाइम पूरे ॾींहं जूं ॻाल्हियूं सोचंदा कयो त कहिड़ी जॻह ते मां ग़लति रहियमि, कहिड़ी जॻह ते मां सही रहियमि, मां कहिड़ा कहिड़ा कमु कया, मां छा छा कयो, इहे ज़रूरु सोचिजो ताकी तव्हां पंहिंजो हिसाबु पाण लॻाए सघो त मां किथे सही आहियां किथे ग़लति आहे, नेक्स्ट डे ते उहा शइ मां ग़लति न कयां। सही सही कंहिं माण्हू जे चवण ते को माण्हू ग़लतफ़हमीअ जो शिकार बि थी वेंदो आहे। बिल्कुलु। सो इहे ॻाल्हियूं ज़हन मां कढी छॾियो, बल्कि इहे दिमाग़ मां कढी छॾियो ऐं कननि जा कचा न थियो। कननि जा जेके माण्हू कचा थींदा आहिनि उहे पोइ अॻिते हली पछताईंदा आहिनि, ॾाढा नुक़सान उन्हनि खे मिलंदा आहिनि। हिकिड़ी कैसेट ॿुधंदा आहिनि, कैसेट जो हिकिड़ो पासो ॿियो पासो को वराए को ॿुधण लाइ तयारु न हूंदो आहे। सो जेकॾहिं कोई माण्हू तव्हांखे का शइ चई थो वञे त उनजे लाइ बिल्कुलु ई उनजी छंड छाण थियणु घुरिजे ऐं उन मामले ते बिल्कुलु ई फोकस करे तव्हां उनजे नतीजे ते पहुचण जी कोशिशि कयो त वाक़ई इहो आहे या न आहे। ईअं कननि ॿुधी ॻाल्हि ते एतबार न कजो। अॼुकल्ह रिश्ता बि इन जे करे ई टुटी वेंदा आहिनि, अॼुकल्ह दोस्तियूं इन करे टुटी वेंदियूं आहिनि, भाइटियूं इन करे टुटी वेंदियूं आहिनि। सो महिरबानी करे सभ खां पहिरियां त माना बुर्दबार थियण जी कोशिशि कयो, संजीदा थियण जी कोशिशि कयो ऐं ईअं जल्दी हलकड़ाइप वारो मुज़ाहिरो न कंदा कयो त ठीकु आहे मां ईअं थी वियो आहे त मां बि ईअं करे छॾींदुसि। ईअं न आहे, ज़िद चङी न आहे ऐं के माण्हू ज़िद में पंहिंजो नुक़सानु कंदा आहिनि। बिल्कुलु ज़िद में जेकॾहिं कोई तव्हांखे झले थो, तव्हांखे रोके थो त बाबा हीअ शइ तव्हांजे लाइ बुरी आहे त उहा बुरी तव्हां सम्झो त आहे। कोई तव्हांखे चए थो भाउ सिगरेट न पीअंदो कर, सुठी ॻाल्हि आहे न। तव्हांखे चए थो सिगरेट न पी, को नशो न कर, इहा भली ॻाल्हि आहे। तव्हांखे ॿुधाए थो त इहा तव्हांजे लाइ सिहत जे लाइ सही ॻाल्हि न आहे। अॻिते हली करे तव्हां हुनजा जेके नतीजा निकिरंदा उहे ॾाढा ख़तरनाक निकिरंदा ऐं तव्हां मौत जे मुंहं में माना वञण वारा आहियो या तव्हां असां खां परे थी वेंदो। इन जे करे तव्हां असांखे पंहिंजे प्यारनि खे जेको आहे न परते न करणु
करणु घुरिजे। इहे शयूं आहिनि दुनियादारी वारियूं, इन्हनि शयुनि खे तव्हां ॾिसंदव तव्हां चलो पंहिंजनि खां त तव्हां परते थी वेंदो, पर पंहिंजी ज़ात खां बि तव्हां परते थी वेंदो। त कुझु माण्हू त ज़िद में अची करे चवंदा हा ठीकु आहे मरी वञूं, मतिलबु हिकिड़ा मां इलाही ॾिठा आहिनि नौजवान छोकिरियूं नौजवान छोकिरा, हा ठीकु आहे सही आहे को बि मसइलो न आहे, को फ़र्क़ु नथो पए, हल ठीकु आहे तोखे कंहिं शइ जी ख़बर न आहे। त इन सोच जे करे तव्हां पंहिंजी ज़ात खां परते थींदो। पर जॾहिं मां हिकिड़ा अहिड़ा बि नौजवान ॾिठा आहिनि, अहिड़ी नौजवान छोकिरियूं ॾिठियूं आहिनि जिन इहे शयूं कयूं आहिनि, पर जिन ख़ुदकुशियूं बि करण जी कोशिशि कयूं आहिनि, उहे मरी न सघिया आहिनि, पर उहे सॼी ज़िंदगी जे लाइ माज़ूर थी विया आहिनि ऐं सॼी ज़िंदगी लाइ काई न काई उन्हनि खे बीमारी लॻी वई आहे। त इन करे जेको बि तव्हांखे कोई नसीहत ॾे त महिरबानी करे ॿुधंदा कयो, अगरि अमल नथा करे सघो त अमल करण जी कोशिशि कंदा कयो, पर ॿिए खे ग़लति न कयो। हिते वरी हिकिड़ो ॿियो बि प्रॉब्लम थिए थो, उहो प्रॉब्लम इहो थिए थो त इलाही माण्हू वरी ईअं बि चवंदा आहिनि साईं पाण करे थो रोके वरी असांखे थो। बिल्कुलु इहा शइ त वरी अॻु में हूंदी आहे, यार असां में त ग़लती आहे पर असां नथा चाहियूं त तव्हां इन ग़लतीअ में अचो, तव्हांजो मुस्तक़बिल तबाह थिए। के माण्हू किथे कंहिं इदारे में हूंदा आहिनि न, पोइ उन्हनि खे पंहिंजो एक्सपीरियंस हूंदो आहे, पोइ उहे रोकींदा आहिनि माण्हू खे दादा हिते जेकॾहिं तव्हां ईंदो त ही शयूं आहिनि, तव्हांखे सुटेबल ही जॉब न आहे तव्हांजे लाइ, पर उहो माण्हू वरी सोचींदो यार वार पाण माना वेठो आहे असांखे वरी रोके थो। छो त पंहिंजो एक्सपीरियंस तव्हां शेयर कंदो आहे, थी सघे थो तव्हांजी लाइ चङाई कंदो हुजे, तव्हांजे लाइ भलाई। बिल्कुलु बिल्कुलु ईअं हूंदो आहे। या वरी अक्सर वरी छोकिरियुनि में इहा शइ थींदी आहे, का छोकिरी तव्हांखे अगरि चवंदी न त हीअ शइ ईअं न कर, त उहो अॻु में दिलि में पहिरियों ख़्यालु इहो ईंदुसि इहा त मूंसां सड़े थी, इनखे त मूंसां साड़ आहे तॾहिं इहा शइ थिए थी। पर अक्सर ईअं न थींदो आहे, जेके सड़ंदा आहिनि उहे वेझो न ईंदा आहिनि, जेके हक़ीक़त ॻाल्हाईंदा आहिनि उहे ई घणो वेझो हूंदा आहिनि, भले उहे केतिरा बि परते हुजनि, पर उन्हनि जी नज़र उन्हनि जी सोच तव्हांजे मथां हमेशह रहंदी आहे, छो जो उहो कॾहिं तव्हांखे तकलीफ़ न ॾियणु चाहींदा। सो इहे शयूं आहिनि, ज़िंदगी आहे, हुनखे इंजॉय कयो, घुमो फिरो, खाओ पीओ, पंहिंजी ज़िंदगीअ खे हाँ लिमिट में, पर हिकिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजा रिश्ता तव्हां निभायो। रिश्तनि खां वधीक ख़ूबसूरत का शइ आहे ई न दुनिया में। सही अकेला ई जो सबबु नंबण जो, रिश्ता विञाए करे तनाव थींदो, अकेला थींदो, दीवारुनि सां ॻाल्हाईंदो, उनखां बहितर आहे त तव्हां पंहिंजा रिश्तनि खे क़ाइमु रखो ऐं जेकॾहिं को तव्हांखे चङाईअ जी राह ॾिसे थो त तव्हां उनखे थोरो ज़रूरु ध्यान सां ॿुधण जी कोशिशि कयो ऐं उन ते अमल करण जी कोशिशि कयो। अॼु प्रोग्राम में ॾाढा सुठा कलाम असां ॿुधंदासीं, सुठा महिमान बि हूंदा, पर अॼु असां उनखे बि सारींदासीं जीअं पाण पंहिंजे प्रोग्राम जी रिवायतुनि मूजिबि सुबुह जो ॿाहिरि हूंदो आहे त पोइ जेकी असांजा लीजेंड्स आहिनि या जिन को कमु कयो आहे पंहिंजी धरतीअ जे लाइ उनखे यादि कंदा आहियूं। फिल्म स्टार प्रोड्यूसर ऐं PTV जे पहिरीं कंपेयर तारिक अज़ीज़ जी पहिरीं वरसी आहे अॼु। तारिक अज़ीज़ साहिब खे विछड़े असांखां 1 साल थी वियो आहे। तारिक अज़ीज़ साहिब जो अॼु बि जेको लबो लहजो, जेको अंदाज़, जेको इंट्रो ॾींदो हुयो, जेका गुफ़्तगू कंदो हुयो, जेके शेर पढ़ंदो हुयो, ज़बरदस्त शाइर बि हुयो, अदाकार बि हुयो ऐं फिल्म प्रोड्यूसर बि हुयो, फिल्म स्टार बि हुयो, फिल्मूं बि उन तमामु सुठियूं कयूं। ऐं देखती आंखों और सुनते कानों को तारिक अज़ीज़ का सलाम, इहो त असांखे अञा ताईं बि यादि आहे। ऐं तारिक अज़ीज़ साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त हुई त हू पिछाड़कनि ॾियाड़कनि में बि जॾहिं प्रोग्राम कंदो हुयो, पहिरियां जीअं स्टार्ट थियो प्रोग्राम नीलाम घर, वरी बज़्म तारिक थियो, वरी तारिक अज़ीज़ शो थियो, उन प्रोग्राम जा नाला बि चेंज थींदा रहिया। माना क्विज़ जा जेकी प्रोग्राम आहिनि या इनाम वारा जेकी प्रोग्राम आहिनि उन्हनि जो पहिरियों जेको बानी आहे, बुनियादु विझंदड़ आहे, उहो तारिक अज़ीज़ साहिबु आहे। तारिक अज़ीज़ जे प्रोग्राम मां इहो स्टार्ट थियो, पोइ त ॾिसो था त मुख़्तलिफ़ चैनल्स ते, सिंधी चैनल्स ताईं माना जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इहे गेम शोज़ हलणु शुरू थी विया। पर गेम शोज़ जो आगाज़ या स्टार्ट जेको थियो PTV खां ॾाढो ज़बरदस्त शानदार तरीक़े सां थियो तारिक अज़ीज़ साहिब जे दौर में। ऐं तारिक अज़ीज़ साहिब जहिड़े तरीक़े सां प्रोग्राम खे खणी हलंदो हुयो, उहो माना स्टाइल कोई बि नथो करे सघे, मूंखे नथो लॻे त करे सघे थो। आख़िरी ॾियारनि में बि हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कंदो हुयुसि त जॾहिं प्रोग्राम जो इख़्तिताम थींदो हुयो, जॾहिं पुॼाणी थींदी हुई, तारिक अज़ीज़ साहिब जहिड़े जोश जज़्बे सां जेको पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हणंदो न, उहो बि ऐं उन्हनि जो आवाज़ में जेको बेस हुयो न, उहो कमाल जो हुयो, उन्हनि जो जेको वॉइस क्वालिटी हुई ऐं आख़िर में जॾहिं उहो अची करे बीहंदा हुया, मतिलबु दिलि में हिकिड़ो न मतिलबु इंसान में जोश भरिजी वञे। हुननि जी आवाज़ में अलाह पाक एतिरो जादू रखियो त इंसान जोश में अची वञे। सही PTV जो पहिरियों कंपेयर PTV जी निशाद जो आगाज़ थियो त पहिरियां सभ खां पहिरियां जेका सूरत ॾिसण जे महिल उहा तारिक अज़ीज़ साहिब जी हुई। तारिक अज़ीज़ साहिब चवनि था ॿुधाइण वारा, असांजी त मुलाक़ात कोन थी, पर माण्हू ॿुधाईंदा आहिनि त ॾाढो सुठो ऐं नेक माण्हू हुयो। दिलि जी जेका तकलीफ़ हुनखे रहंदी हुई, दिलि बंदि थियण जे करे, हरकत क़ल्ब जंहिंखे पाण चवंदा आहियूं, त दिलि जो दौरो पवणु सबबु उहो असांखां 1 साल पहिरियां विछड़ी वियो। तारिक अज़ीज़ साहिब खे का बि औलाद कोन हुई ऐं हुन जेका वसियत कई, जीअं पाण पहिरियां वसियत जी ॻाल्हि कई, वसियत में हुन चयो त जेका मुंहिंजो जेको बि मुंहिंजो माल मिल्कियत जेका बि शइ मूं वटि आहे उहा पाकिस्तान खे, माना पाकिस्तान जे असासनि तौरु पाकिस्तान जी हुकूमत खे ॾिनो वञे, माना सरकार खे ॾिनो वञे, छो त हुनजो को बि पोयां पोयर न हुयो। सो उनखे औलाद न हुई, औलाद जहिड़ी नेमत खां महरूम रहियो। बहरहाल
ॾाढो भलो माण्हू हुयो ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े वासियुनि जे लाइ पारस हुयो ऐं उन्हनि जे लाइ तमामु घणो कमु कयईं ऐं जॾहिं बि ऐवान में बि पहुतो त इक़्तिदार में बि माना ईअं कम भला ठाउआ कयईं। सो तारिक अज़ीज़ साहिब जो को नेमुल बदल न आहे, जो को मटु न आहे, उन जो को सानी पैदा न थी सघियो आहे। इलाही ख़ाल रहंदो आहे ज़िंदगीअ में, पर ॿिया वरी पोइ मुतबादिल कुझु न कुझु चवंदा आहिनि त जिते वणु न हूंदो आहे उते कांडेरो बि वणु थी वेंदो आहे। सो ॿिया कंपेयर बि मिड़ी ॿुधूं था, ॾिसूं था ऐं लुत्फ़ अंदोज़ थियण जी कोशिशि कयूं था, पर उहो जेको रसचस आहे, उहो जेको मिज़ाज खे गरमाइण वारो जेको अंदाज़ आहे ऐं भरपूर नमूने सां टीवीअ ते टिक ॿधी वेहण वारो जेको सिलसिलो हुयो उहो न रहियो आहे। बिल्कुलु, जीअं अॼु असां तारिक अज़ीज़ जी असां ॻाल्हि कयूं था, उन जा मिसाल ॾियूं था, उन्हनि जे लाइ असां तारीफ़ कयूं था, त बसि मां हिकिड़ी नंढी शइ चवंदमि इरशाद, उहा इहा त जीअं सोन हूंदो आहे न, सोन टुटी बि पए त उहो ॻंढिजी वेंदो आहे, पर तव्हां जेको डायमंड थियो, डायमंड अहिड़ा थियो जो कोई तव्हांखे टोड़े न सघे। अगरि टोड़े त तव्हांखे जेको आहे ॻंढण जे लाइ उहो रोअंदो रहे त मां हाणे इहो डायमंड काॾां आणियां, मां हिनखे छा कि तव्हां डायमंड जी मिसाल थी वञो। सो अॼु असांजे प्रोग्राम में हिकु डॉक्टर बि महिमान तौरु शरीक थींदो, गेस्ट्रोलॉजिस्ट आहे पाण, ऐं शाइर बि हिकिड़ो हूंदो। शाइर त आउं बि आहियां। अॼु माना कचहरी ॾाढी ज़बरदस्त थींदी, मज़ेदार थींदी। उहा कचहरी मज़ेदार बणाइण जे लाइ सभ खां पहिरियों हिकिड़ी नंढड़ी साही वठूं था, छो त मां ॾिसां थो त सैरिश बि थकिजी पई आहे। अॼु ॻाल्हाए पाणी जा 2 ढुक पीता अथई, पोइ बाक़ाइदा भरपूर नमूने सां इहा बोतल जेकॾहिं बॉटल पूरी करणी आहे त पोइ हिनखे साई जी ज़रूरत आहे। बिल्कुलु साई जी ज़रूरत आहे। तव्हां बि हिकिड़ो कमु कयो, जल्दी सां चांहि जा कप जेके आहिनि पंहिंजे हथ में तेसिताईं खणो। तेसिताईं असां नंढड़ी ब्रेक में असां वापसि था अचूं पिया। सो खेॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक। असां वापसि अची वियासीं ऐं तव्हां यकीनन हथनि में चांहि जा कप ज़रूरु खया हूंदा ऐं उन खां अलावा असांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थियण वारो आहे। पीअण लाइ कया हूंदो, छो जो मज़ो ईंदो अॼु, छो जो फनकार बि आहिनि, गेस्ट बि आहिनि ऐं असां वटि हिकिड़ो महिमान मौजूदु आहे। उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदी हलां, डॉक्टर गुलाम अल्लाह। सो उहे असां वटि हिन टाइम मौजूदु आहिनि, जेके हर मर्ज़ जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं। प्लस में जेको अॼुकल्ह हिकिड़ो आम आहे, कुझु सालनि खां हिकिड़ी शइ, हिकिड़ी बीमारी आहे जेका आम थी वई आहे, जेका स्टार्ट थिए थी मैदे जी, ऐं उन में काफ़ी तकलीफ़ूं आहिनि। इंसान जेको आहे पूरी बॉडी उनजी जेका आहे उहा हलंदी आहे मैदे जे करे ई सही हूंदी आहे। अगरि तव्हां सही खाधो खाईंदव या स्पाइसिस जी शयूं जेके उहे तव्हां न यूज़ कंदव त तव्हां बहितर रहंदो। त डॉक्टर सां असां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि वटि पाण गेस्ट्रोलॉजिस्ट आहिनि माशाल्लाह। जी बिल्कुलु। ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़नि ते त ॼाण वठंदासीं। ख़ासि तौर ते जेकी ग़िज़ाई जेकी शयूं आहिनि उहे पाण खे कहिड़ियूं खाइणु घुरिजनि या कहिड़ियूं शयूं असांखे असांजी सिहत जे लाइ हानिकार आहिनि, असांजी सिहत बिगड़े छो थी ऐं छो असां बीमार थी पऊं था। ऐं पाण वटि वरी हाणे शहरनि में बि आहे मसइलो, पर ॻोठनि में घणो आहे त पाणी बि सही कोन्हे को शहरनि जो, जेकॾहिं या ॻोठनि में बि हाणे जर खारा थी विया आहिनि त पाणी सही न पीअण सां हेपाटाइटिस वग़ैरह, गदलाइण, आलूदगी, वॾा मसइला शइ थिए थी। ऐं प्लस में असां पहिरियों किथे किथे ॿुधंदा हुआसीं अल्सर जो, पर हाणे हर नंढे ॿार खे, वॾे नौजवान खे या वॾे एजिड माण्हूअ खे अल्सर थिए थो। त उहो अल्सर छो थो थिए, छा जे लाइ थो थिए, त इन हवाले सां असां डॉक्टर साहब वेलकम कयूं डॉक्टर साहब खे। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर गुलाम अल्लाह साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी ज़ात है। तबियत सही आहे? बिल्कुलु ख़ैरियत। तव्हां ॿुधायो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं गॾो असांजो साथी गरबाती उस्ताद मोहरम नाज़ बि पहुची वियो आहे। कल्ह बि आयो हुयो, पर कल्ह पोइ ईअं तरीक़े सां निकिरी वियो। ख़बर पोइ पई त उस्ताद घर वेठो आहे। असां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ईअं मां हाणे बि तव्हांजो नालो खणण खां पहिरियां ईअं 3 ॾींहं करे थोरो ॾिठुमि त आहे या वियो। मतलब सैरिश ऐं अदा मोहरम जेको आहे उहो अचानक सां कुझु बि करे था सघनि। कंहिं वक़्तु बि अची सघो था, कंहिं वक़्तु वञी सघो था, तव्हांखे फुल आज़ादी आहे। पर इहो आहे त पंहिंजनि परस्तारनि सां कनेक्ट रहंदा कयो, ईंदा कयो असांजे प्रोग्राम में, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जी ज़रूरु, असां अहिड़ी महिरबानी कंदा रहंदासीं। सो डॉक्टर साहब, सभ खां पहिरियों आगाज़ कयूं था, गर्मीअ जी मौसम आहे। सो हिकु त वॾा जेकी मसइला शुरू ई इन करे बि थियनि था त गर्मीअ में न मानी वणे थी ऐं न माण्हू पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखे थो, न निंड करे थो, त पोइ बीमारियूं जनम वठनि थियूं। सही, डेफिनेटली तव्हां ॾाढो सवाल पुछियो। हाणे गर्मी में थींदो ईअं आहे जो असां गर्मी में हाइड्रेशन यानी पाणी
जो इस्तेमालु सही कंदा रहूं त असांजो मैदो बहितर रहंदो। अच्छा। ऐं जीअं जीअं असां जेतिरो पाणी जो इस्तेमालु घटि कंदा आहियूं ऐं पाणी असांजे जिस्म मां पाणी ऐं नमकियात ज़ाया थियण जे करे थींदो इहो आहे जो असांखे अलाह न करे पर हीट स्ट्रोक जा चांसिस थी वेंदा आहिनि। ऐं हीट स्ट्रोक जो इनिशियल फेज़ इहो बि हूंदो आहे त खाइण पीअण बिल्कुलु न वणे ऐं उनखां पोइ पघर अचनि, उनखां पोइ उल्टी अचे, मथे में शदीद सूर थिए या अलाह न करे कोई झटका थी सघनि था। ऐं इहे ओवरऑल इहा सॼी कंडीशन जेका आहे सा जानलेवा बि थी सघे थी जेकॾहिं उनजो टाइमली एहतियात न कजे। त गर्मी में बहितर आहे त जंहिं वक़्तु टाक मंझंदि आहे उन वक़्तु छांव जे एरिया में रहिजे, ॿाहिरि न निकिरिजे ऐं पाणी जो इस्तेमालु वधि खां वधि कजे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं मजबूरी ख़ातिर ॿाहिरि वञिणो बि आहे त पाणी पाण सां गॾु खणो या जेको आहे सो कंहिं अहिड़ी जॻह ते वञो जिते पाणी जो इस्तेमालु करणु तव्हांजे लाइ आसानु हुजे। सही सही सही। जेकॾहिं वञो बि सही त पुराणे वक़्त में असां ॾिसंदा हुआसीं वॾड़ा निकिरंदा हुआ त पोइ हे जेकॾहिं का को रुमाल हूंदो हुयो या टॉवल वग़ैरह हूंदो त उहो पुसाए करे मथे ते रखंदा हुआ त वरी जेकॾहिं किथे वरी सुकी वेंदो त वरी को रस्ते में को नलको मिलंदो त वरी पुसाईंदा। सोचियोसीं हिननि खे थियो छा या वरी मुंहुं वांगुरु पाणी जी बोतल न इहो ज़रूरी आहे। अच्छा, के माण्हू वरी पाणीअ जी सिर्फ़ु बोतल ई घुमाईंदा आहिनि, पीअंदा घटनि। पाणी घटि में घटि डॉक्टर साहिबु हूअं त पाण ॿुधंदा आहियूं 8 गिलास पीअणु घुरिजनि पर गर्मी मुंद में वधाए बि सघजनि था न। वधीक पाणी सिहत लाइ सुठो आहे न। पाणी जेतिरो वधीक पीजे उहो वधीक बहितर आहे। हाणे पाणी में ईअं न आहे त तव्हां पाणी सिर्फ़ु 8 गिलास ई पीअंदव, जेकॾहिं मौसम गर्म आहे त तव्हां 8 खे 12 ऐं 14 गिलास बि करे था सघो। सही सही। यानी तव्हां एट एवरेज 2 to 3 लीटर्स वाटर यूज़ कंदा आहियो। जेकॾहिं 3 लीटर्स असां एक्सपेक्ट कयूं त उहो हूंदो आहे 12 गिलासिस। सही सही। ठीकु आहे। पर जेकॾहिं गर्मी आहे, घणो पघर अचे थो यानी पाणी ऐं नमकियात जे चांसिस आहिनि त डिरेंज थींदा त अञा वधीक इस्तेमालु करे सघिजे थो। सही सही। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिबु माण्हू अक्सर चवंदा आहिनि मिलंदा बि आहिनि त पोइ के माण्हू सफ़ा पघरियल मिलंदा आहिनि, पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि एॾा पघर तव्हांजे छो आहिनि त पोइ चवंदा आहिनि साईं इहा सिहतमंद हुजण जी निशानी आहे। वाक़ई ईअं आहे न? जेकॾहिं कंहिंखे बिला ज़रूरत पघर अचे थो त उहे का बीमारी बि थी सघे थी, स्पेशली थायराइड ग्लैंड जेको आहे उन जी बीमारी जे करे एक्स्ट्रा पघर ईंदा आहिनि। त ॿ माण्हू जेके गॾु अचनि था, हिकिड़ो पघरियल आहे ॿियो सही आहे त हिन जो मतिलबु आहे त को उन में मौसम खे बि ॾिसणु ज़रूरी आहे। सही थी सघे थो जंहिंखे पघर न ईंदो हुजे उहो बि बीमार हुजे। हिकु ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा शइ मूंसां आहे, चङो थियो तव्हां इहा ॻाल्हि रिसर्च जी जेको आहे तव्हां कई। मूंखे पघर जेको आहे न ईंदो आहे, मतिलबु जेॾी बि गर्मी हुजे, केतिरी बि गर्मी छो न हुजे, चाहे मां ॿाहिरि ई निकिरां या मां वॉक कयां त मूंखे पसीनो न ईंदो आहे। त इहो छा आहे, काई बीमारी त न आहे? हर माण्हू जंहिंखे पघर नथो अचे उन जो मक़सदु न आहे त बीमार आहे, पर कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन में पघर घटि ईंदो आहे रिलेटिवली। जेके थायराइड या ॿ मतिलबु डिसफंक्शन थींदा आहिनि। हिकु में हाइपर एक्टिव हूंदो आहे, हिकु में हाइपो एक्टिव हूंदो आहे। हाइपर एक्टिव वारनि खे पघर घणो ईंदो आहे, गर्मी घणी लॻंदी आहे, ऐं हाइपो एक्टिव वारनि खे गर्मी बिल्कुलु महसूसु न थींदी आहे, उन्हनि खे थधि वरी वधीक महसूसु थींदी आहे। थोरो सी पवंदो त कंफर्टर खणो, कंफर्टर खणो। ठीकु आहे। सही। ॿिया जेके आहिनि सभु रूम में सही वेठा हूंदा, हिकिड़ो वरी कंफर्टर में पियो हूंदो। सही 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 सही। पोइ हाणे वरी पाण थोरो इहो बि ॿुधाईंदा हलो त पाणी साफ़ु सिहतमंद ज़िंदगी लाइ केतिरो अहम आहे। ॿाहिराड़ीअ में या शहरनि में बि हीअ त पाण मिनरल वाटर जेकी सरंदी वारा आहिनि पी सघूं था। हाणे त पाणी बि पैसनि जो आहे, माण्हू इन करे बि घटि था पीअनि, भाई पैसनि जो पाणी केरु पीए। ऐं जीअं ॻोठनि में हाणे पाणी बि ख़राबु थी वियो आहे त उहे छा करनि? उहे ॾिसो हुन लाइ कहिड़ियूं बीमारियूं जनम वठनि थियूं। उन लाइ हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, असां पाणी कहिड़ो बि इस्तेमालु कयूं था उनखे गरम कयूं, उॿारे करे थधो करे उहो पी सघूं था। उन में जरासीम मरी था वञनि। अच्छा। स्पेशली हेपेटाइटिस ए, हेपेटाइटिस ई, इहे ॿ अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके हेपेटाइटिस जिगर इंफ्लेमेशन जे करे असांजी जान लेवा थी सघनि थियूं, इहे असांजी जान वठी सघनि थियूं। त इन लाइ एहतियाती तदाबीर इहा आहे त असां पाणी खे उॿारे करे थधो कयूं ऐं उहो पीऊं त उन सां असांखे इंफेक्शन जा चांसिस घटिजी वेंदा। जीअं इरशाद भाउ चयो त हाणे महांगो थी वियो आहे, सभु पी नथा सघनि, नथा पी सघनि, उॿारण में त को महांगाई कोन्हे का। सही सही। थोरी महिनत आहे। सही। टाइम कढणो पवंदो। अच्छा, पाणी उॿारण जो को ख़ासि तरीक़ो आहे त ॿुधायो? के माण्हू वरी सफ़ा ईअं टड़काए छॾींदा आहिनि पाणी खे, पोइ देगिड़ी या देगिड़ो जंहिंमें पाणी गरम थींदो आहे त उहो बि सॼो अछो थी वेंदो आहे। पाणी एतिरो बसि तव्हांखे हिकु उॿारो अचणु ज़रूरी आहे। पाणी जीअं उॿरंदो आहे त उन में डिफरेंट बुलबुला या बोड़िया ठहणु शुरू थींदा आहिनि, जेके हवा जा बुलबुला चइजनि। जीअं उहे ठहणु शुरू थियनि था त तव्हां बाहि बंदि करे छॾियो, भले तव्हांखे उहो टोटल 2 मिंट लॻा हुजनि या 5 मिंट लॻा हुजनि। टाइम ड्यूरेशन जी काई पाबंदी कान्हे त तव्हां 15 मिंट पाणी खे
उॿारींदा रहो। सही। कुझु माण्हुनि वटि इहो कॉन्सेप्ट आहे त 15 मिंट या अधु कलाक उॿरंदो त सही थींदो। सही सही जेकॾहिं पाणी खे ॿ पाणी बार भई शकिल मटाए थो वञे, रंगू ई छॾे थो वञे। उहो बि ख़तरनाक थो थी सघे जो कॾहिं तव्हां जिस्ते जे थांव में या कॉपर जे थांव में पाणी उॿारियो था त उनजा ज़रात मेटल्स जा पोर्शन जेके आहिनि उहे हुन में मिली था वञनि। सही सही जेकॾहिं तव्हां घणी देरि ताईं हुनखे उॿारियो था। सही 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 इहे त वॾा मसइला आहिनि। असां वटि इहे शयूं बि नोट करण जहिड़ियूं आहिनि। इलाही माण्हू इन शइ खे नोट न कंदा आहिनि। मां ॾिसंदो आहियां कि दोस्त ऑफिस में जेकॾहिं किथे कमु कनि पिया त पोइ चांहि घुराईंदा आहिनि त पोइ उहा चांहि जेका शॉपर में ईंदी आहे त उहा बि हानिकार आहे। ऐं शॉपर इन लाइ न ठही आहे त तव्हां गरम शयूं हुन में विझी करे तव्हां खणी अची ऐं वरी पोइ पीओ या माना खाधो खाओ। सो ही माण्हू न सोचींदा आहिनि इलाही माण्हू, पर इन्हनि जे बारे में अॻे जेकी चङा माण्हू हुया ऐं सही सोच वारा माण्हू हूंदा उहे थर्मास वग़ैरह रखंदा पाण सां गॾु, उन में चांहि ईंदी हुई। साईं हाणे बि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो थर्मास खणी वेंदा आहिनि। जेकॾहिं पठाण खां बि चांहि वठणी अथनि तॾहिं बि पंहिंजे थर्मास में वठंदा आहिनि। ॿाहिरि कंहिं होटल वारे खां वरिती त बि पंहिंजी थर्मास में वठी वेंदा आहिनि। सही सही इहो बहितरु आहे, तव्हां सुठो पॉइंट रेज़ कयो आहे। सही सही त हीअ प्लास्टिक जी शयुनि खां प्लास्टिक जी शयुनि स्पेशली प्लास्टिक जी शयुनि में जेकॾहिं गरम शयूं असां इस्तेमालु कयूं था त उहे हानिकार थी थियूं सघनि। सही सही ऐं अलाह न करे उहे जेकॾहिं असां मुस्तक़िल इस्तेमालु कंदड़ आहियूं त असांखे मैलिग्नेंसीज़ यानी कैंसर ताईं प्लास्टिक पघरी करे उन में शामिल थी वञे, मतलब उन में कैंसर जो भी ख़दशो थी सघे थो। जी अच्छा डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधायो त जेको हाणे त कोविड जी सूरत हाल आहे त माण्हू सभ खां वधीक इन ते फोकस कनि था ऐं ॿियूं बीमारियूं ॼण त अलाए काॾे गाइब थी वञनि, गुम थी वञनि, आहिनि ई कोन। पर ॿियनि बीमारियुनि ते बि पाण पंहिंजे प्रोग्राम में थोरी नज़रसानी कंदासीं। ज़रूरु। हेपाटाइटिस भला छो थी थिए ऐं हानिकार चवनि था एॾी आहे जो अचानक माण्हू आव कंदो आहे, ख़बर न पवंदी आहे त हे मरीज़ आहे। डॉक्टर साहब खिले बि थो त इहो सच थो चवां त इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी अलाह ख़ैर करे सभिनी सिरनि जो अचानक उन्हनि माना दुनिया छॾी, पोइ ख़बर पई त हेपाटाइटिस हुई, कारो कामण हुनखे जंहिंखे पाण साई बि चऊं, कारो कामण बि चऊं। पुराणे वक़्त में त इलाही माण्हू हुन में मरी वेंदा। हाणे हिन ते थोरो कंट्रोल थी सघे थो, इलाज जेकॾहिं बर वक़्तु कोई करे थो त या कराए थो, इन ते छा चवंदव डॉक्टर साहब? हाणे इहा तव्हां ॾाढी सुठी पॉइंट रेज़ कई। असल में जीअं कोरोना वायरस आहे इहो बि वायरस ई आहे ऐं बेसिकली हेपेटाइटिस बी ऐं सी बि वायरसिस आहिनि। बसि हिननि में फ़र्क़ु इहो आहे जो कोरोना वायरस असांजे साह खणण जी रफ़्तार सां हिक ॿिए खां ट्रांसफर थी थो सघे यानी कॉन्टेजियस आहे। आहिनि हेपेटाइटिस बी ऐं सी बि कॉन्टेजियस ऐं उहे वधीक ख़तरनाक इन करे बि आहिनि जो उन्हनि जो ओवरऑल लोड असांजी क़ौम ते घणो आहे। हेपेटाइटिस बी ऐं सी एतिरियूं त कॉमन आहिनि जो घणो करे इहे बीमारियूं शुरूआती स्टेजिस में कंहिं अलामतूं न आहिनि ज़ाहिर कंदियूं। 100 मां तक़रीबन 60 मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे काई अलामत कोन हूंदी आहे जेसि ताईं जो उन्हनि जो जिगर सुकड़जी वञे। उन्हनि जी पहिरीं अलामत या त पेट में पाणी, पेट भरिजी पियो, हाणे वञी करे किथे ख़बर पई, या कंहिंखे रत जी उल्टी आई त हुन जेको आहे सो पंहिंजो जॾहिं वर्कअप करायो त ख़बर पई कारी साई कारो कामण हुयो। सो इहो जानलेवा थी वेंदो आहे जेकॾहिं इन लेवल ते डायग्नोज़ थिए। त इन करे एहतियाती तदाबीर कुझु आहिनि जीअं हेपेटाइटिस बी जे लाइ हिफ़ाज़ती वैक्सीन मौजूदु आहे जेका हाणे बहितरु इहा ॻाल्हि आहे जो EPI जी वैक्सीनेशन यानी जेका नंढड़नि ॿारनि खे वैक्सीन लॻंदी आहे उन जे रूटीन में हिसो आहे। पर जेकॾहिं उहो तव्हांजी EPI वैक्सीन में बि हेपेटाइटिस बी जी वैक्सीन न लॻी आहे त तव्हां पाण जे ॿारनि खे बि लॻारायो ऐं जेकॾहिं तव्हांखे पाण खे बि न लॻल आहे त लॻारायो। हेपेटाइटिस बी जी वैक्सीन बि ईअं ई ज़रूरी आहे जीअं कोरोना वायरस जी वैक्सीन ज़रूरी आहे। हाणे वैक्सीन जे लाइ असां वटि वरी ओवरऑल मिथ्स घणा थींदा आहिनि। जीअं हाणे वॾी उमिरि वारो माण्हू बि हाणे बि वैक्सीन कराए सघे थो। जी हेपेटाइटिस बी जी वैक्सीन कराइण में कोई हर्ज कोन्हे ऐं तव्हां कंहिं बि लेवल ते पहिरियां त चेक कराए न आहे त न ईअं हुजे वरी वैक्सीन बि कराए, उहो ज़रूरी आहे। जीअं पहिरियां ई ॿुधायो त तक़रीबन 60% माण्हुनि में कोई अलामतूं न आहिनि हूंदियूं त स्क्रीनिंग चवंदा आहियूं असां। स्क्रीनिंग इन जो मतिलबु आहे त तव्हांखे कई अलामतूं न आहिनि, उनजे बावजूदि बि तव्हां टेस्ट करायो हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी। हेपेटाइटिस बी ऐं सी ॿिन्ही जा टेस्ट कराए वठो। जेकॾहिं तव्हांखे हेपेटाइटिस बी न आहे, सी न आहे, तव्हां उन्हनि जो जेको आहे सो हेपेटाइटिस बी जे लाइ वैक्सीन करायो। सी जे लाइ एहतियाती उपाउ आहिनि। एहतियाती उपाउ कहिड़ा थियनि था? सही सही जेके ख़ासि तौर ते जीअं असां मां हर कंहिं माण्हू खे को न को ॾंद जो मसइलो थींदो आहे, वेंदा आहियूं डेंटिस्ट वटि त असां औज़ार सही इस्तेमालु करायूं। अच्छा। वैक्सीन खां अलावा जेके इंजेक्शन्स आहिनि
मथे में सूर आहे इंजेक्शन लॻारायो, सही। पेट में सूर आहे इंजेक्शन लॻारायो। इंजेक्शन तव्हां रीयूज़ ऑफ सिरिंजिस न करायो, मतिलबु साॻी सिरिंज जो ॿीहर इस्तेमालु न थिए। सही सही। त उहो एहतियात में रखणु ज़रूरी आहे। उन खां अलावा बार बार वटि असां मर्द हज़रात जो तक़रीबन हर बंदे जो वञणु थींदो आहे। उन में इहो थिए त असां जेके आहिनि से ब्लेड वग़ैरह उन जो सही ऐं ताज़ा न्यू ब्लेड जो इस्तेमालु करायूं त उन सां चांसिस घटिजी वेंदा त असांखे ट्रांसफ़र थिए। सभ खां पहिरियां त इहे औज़ार वठी छॾे। इलाही माण्हू मां ॾिसंदो आहियां त ईंदा आहिनि त पंहिंजूं शयूं खणी ईंदा आहिनि त असां इहे हिननि सां कटिंग कयो, हिननि सां ठाहियो असांखे। इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजूं पंहिंजूं शयूं हूंदियूं, तव्हांजे पाण ते मथां इस्तेमालु थींदियूं, तव्हांखे इहो उल्को न हूंदो। इत्मिनान बि वॾी शइ आहे न। हूअं जेकॾहिं कंहिं ॿिए हंधि या ॿियो को यूज़र जेकॾहिं आहे उनजी शयूं यूज़ कयूं त पोइ हिकिड़ी उण तुण बि हूंदी त मथां थी न वञे ऐं उनमें थी वेंदी आहे। हा, वहम एतिरो टेंशन हुन में हूंदो त मां कुझु ग़लति त न थींदो उनखे। ईअं न त कोई जेको मूंखां पहिरियों हुयो उनजी का बीमारी त न हुई, त इन खां बहितर आहे त तव्हां एहतियात कयो। थोरो बसि पंहिंजे पाण मथां महिनत करणी आहे, थोरो पंहिंजे लाइ ख़र्चु करिणो पवंदो बसि। सही सही सही। अच्छा डॉक्टर साहिबु, ॿियो जेको ब्लड जो जेको आहे सो जेकॾहिं डोनेट कोई करे थो त उनजे लाइ बि पहिरियां त सभिनी खां पहिरियां उनखे सॼी चकास करणु घुरिजे हिन में का बीमारी त न आहे, ईअं इन जी रत वरी मूंखे चढ़ी वञे त मां बि वरी परेशान थियां। जी जी जी, हाणे इरशाद भाउ ॾाढो सुठो पॉइंट रेज़ कयो आहे। ब्लड डोनेशन ऐं ब्लड जेका बाज़ दफ़ा माण्हुनि खे ब्लड लॻाइण जी ज़रूरत पवंदी आहे, रती खोट आहे, रती उल्टी आई, उन करे लॻाइणो पियो, या कंहिं ॿी वजह जे करे रतु ठहे नथो, थैलेसीमिया आहे वग़ैरह वग़ैरह, रतु बार बार लॻाइणो पए थो, त उन में एहतियात ज़रूरी आहे। एहतियात छा करिणो आहे कि मुस्तनिद लेबॉरेटरी जेका सही सां तस्दीक शुदा लेबॉरेटरी हुजे, जंहिंमें सभु स्क्रीनिंग टेस्ट थींदा हुजनि, इंक्लूडिंग हेपेटाइटिस बी, सी, HIV। जीअं हाणे HIV जा बि कई केसिस लाड़काणे में ज़ाहिर थिया। सो चांसिस हूंदा आहिनि त तव्हां जेकॾहिं ब्लड ट्रांसफ्यूजन में स्क्रीनिंग सही न कई आहे त उन सां बि हेपेटाइटिस बी, सी, HIV लॻी सघे थो। त बहितर आहे त तस्दीक शुदा लेबॉरेटरी मां रतु वठिजे ऐं उहो ई रतु पंहिंजे मरीज़ खे लॻाइजे त उहो ओवरऑल सिहतमंद आहे ऐं अदरवाइज़ हानिकार थी सघे थो। असांजो को बि इलाजु करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त मरीज़ खे फ़ाइदो थिए, न कि नुक़सानु। सही। पर जेकॾहिं टाइम आहे त पूरियूं प्रॉपर जेको आहे सो जांच करे ऐं सही नमूने सां टेस्टूं कराए पोइ ई जेकॾहिं रत जो जेको आहे डोनेट करण जो जेको सिलसिलो आहे उहो थिए। पर असां वटि ईअं थींदो आहे डॉक्टर साहिबु त इमरजेंसी आहे, पोइ जल्दी में लिखंदा आहिनि बसि दोस्त फेसबुक ते बाबा बी पॉज़िटिव जी ज़रूरत आहे रत जी, अमरा पुछंदो आहे रत निकिती, वरी अमरा ॿिए खे चढ़ी बि वई। इन में प्रॉब्लम्स थियनि था। न, असल में इहे ई शयूं तक़रीबन जेके तस्दीक शुदा ब्लड लेबॉरेटरीज़ आहिनि उन्हनि वटि हर ब्लड ग्रुप जो स्पेयर सिस्टम हूंदो आहे। स्पेयर जो मतिलबु ईअं आहे तव्हां एडवांस में ई उहा स्क्रीन करे क्लियरेंस वठी ऐं जमा करे रखियो आहे। मुतबादिल वरी पोइ वठी करे हाणे जंहिं ॿिए खां वरितो आहे उनजो स्क्रीन करे पोइ वरी उहो सेव करे छॾिजे जेसि ताईं एमरजेंसी में असां इस्तेमालु करे चुकासीं। इहो थियो तस्दीक शुदा ऐं बहितर लेबॉरेटरीज़ जो तरीक़ेकार। ॿियूं उहे तरीक़ेकार वारियूं आहिनि जेके बराए कारोबार ठहियल आहिनि ब्लड लैब्स, उहे जेके आहिनि से उहो तव्हां वरी ॻाल्हि त हाणे हितां कढियो वरी हुन में हणी छॾियो, इहे या इन एप्रोप्रिएट स्क्रीनिंग कई, स्क्रीनिंग प्रॉपर तरीक़े सां न कई, हिकु अधु टेस्ट कयो, हिकु अधु रहिजी वियो ऐं ब्लड ट्रांसफ्यूज़ करे छॾियो त उहो ख़तरनाक थी सघे थो। बाक़ी जेकॾहिं तव्हां सही लेबॉरेटरी ते विया आहियो, उते रिपोर्ट थिया आहिनि ऐं हुन खां पोइ इहा ट्रांसफ्यूजन थी आहे त हुन में चांसिस न आहिनि त उहो हेपेटाइटिस बी या सी या एविन HIV ट्रांसफर थिए। ऐं हूअं बि जेको आहे 6 महीने भरे तव्हां सिहतमंद ई आहियो, 6 महीननि में जे फुल टेस्ट कराइणु ज़रूरी आहिनि, या 6 महीननि में नथा कराए सघनि त साल में हिकु दफ़ो पूरी हुजणु घुरिजनि टेस्ट वग़ैरह कराइणु घुरिजनि। ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं कंदा आहियो तव्हां, पर इन विच में वरी प्रोग्राम जे दौरान हिकिड़ी साई बि वठणु ज़रूरी आहे। बिल्कुलु साई वठणु ज़रूरी आहे ऐं ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, तव्हां सभिनी जे कम जूं आहिनि। सो ॿीहर अची करे असां हिननि ते अञा वधीक ॻाल्हाईंदासीं। केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वलीकार चऊं था, वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढी साही मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ऐं तव्हां फ़ोन कयो
फोन जी कयो था बिल्कुल कॉल कयो ऐं तव्हां सां कॉल करे सघो था स्टाइल में चयो थी मां फोन कयो त माना फोन कयो कयो इहो हुकुम हुयो इहो हुकुम हुयो त तव्हां सां कॉल कयो जल्दी सां फौरन सां मां कॉल इन कयो करे चयो त इलाही असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे पोइ शिकायत कंदा आहिनि हा, त टेलीफोन कॉल असां नथी छो लॻे। नथा अटेंड कयो बाबा अॼु अटेंड कंदासीं जो डॉक्टर साहिब सां गॾु आहे बिल्कुलु। को बि जेकॾहिं आरज़ू आहे का तकलीफ़ आहे को मिटु माइटु बीमार आहे पुछा करणु चाहियो था त फौरी तौर ते मुफ़्त मशवरो आहे ऐं तव्हां मुफ़्त मशवरो वठी सघो था ऐं तव्हां छा करणु घुरिजे कहिड़ो एहतियात करणु घुरिजे हुन बीमारीअ में इहा ॻाल्हि बि तव्हांखे डॉक्टर साहिबु ॿुधाए सघे थो डॉक्टर साहिब सां गॾु आहे डॉक्टर गुलाम मुल्ला गैस्ट्रोलॉजिस्ट आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि बीमारियुनि ते बि थोरी थकी असां उन्हनि खां ॼाण वठंदा रहंदा आहियूं डॉक्टरनि खे सॼी ख़बर हूंदी आहे जीअं पाण चवंदा आहियूं पुलिस खे सभु ख़बर आहे डॉक्टरनि खे ख़बर ॿियनि मर्ज़नि जी बि हूंदी आहे पोइ हाणे स्पेशलिस्ट वरी कंहिं शइ जा हूंदा आहिनि त उन ते अञा वधीक पाण फोकस कंदा आहियूं डॉक्टर साहिबु पाण ॻाल्हि पिया कईसीं ब्लड जी त इहो पंहिंजी जॻह ते पर हूअं आम माण्हू पंहिंजी जेकॾहिं सिहत जो ख़्यालु रखणु चाहे त पंहिंजो पाण खे कंहिं सुठे मुआलिज खां कॾहिं ट्रीट कराए या कॾहिं वञणु घुरिजे टेस्टूं वग़ैरह कॾहिं कराइणु घुरिजनि 6 या 6 महीने बहितर त ज़िंदगी में हिकु दफ़ो त ज़रूरु पंहिंजी स्क्रीनिंग टेस्ट कराइणु घुरिजनि स्क्रीनिंग टेस्ट में तव्हांखे पंहिंजा जेके वाइटल ऑर्गन्स आहिनि उन्हनि जी ख़बर हुअणु ज़रूरी आहे स्पेशली तव्हांखे रत जो मक़दारु घणो आहे उन जे लाइ पहिरियां CBC यानी कंप्लीट ब्लड काउंट कराइणो आहे जिगर फंक्शन टेस्ट जे लाइ लिवर फंक्शन टेस्ट LFTs कराइणी आहे यूरिया क्रेटिनिन इलेक्ट्रोलाइट्स यानी गुर्दा ठीकु कमु कनि था हिकु दफ़ो वंस ऐं उन सां गॾोगॾु हेपेटाइटिस B ऐं C जे लाइ स्क्रीनिंग कराइणु बेहदि ज़रूरी आहे जंहिं एरिया में चाहे तव्हां ॻोठनि में हलिया वञो शहरनि में हलिया वञो हर जॻह ते तक़रीबन पाकिस्तान में जेको हेपेटाइटिस B ऐं C जो रेशियो आहे उहो 5 खां 7% आहे यानी हर 100 जे पोयां 5 खां 7 माण्हू अहिड़ा आहिनि जेके हेपेटाइटिस B या C में मुब्तला आहिनि ऐं उन मां सिर्फ़ु 10 to 20% अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी बीमारी खां आगाह आहिनि जिन खे पंहिंजी बीमारी जी आगाही आहे त मूंखे हीअ बीमारी आहे ऐं हाणे इन जो इलाजु करायां जीअं हेपेटाइटिस B जो इलाजु हले थो या हेपेटाइटिस C जो इलाजु हले थो ऐं कुझु जीअं पहिरियां प्रोग्राम जी शुरूआति में ॻाल्हि कईसीं त एडवांस डिज़ीज़ में वञी करे डायग्नोज़ थियनि था जीअं उन्हनि खे रती उल्टी आई पेट में पाणी भरिजी वियो पेरनि ते सोजी अची वई या जेको आहे सो उन लेवल ते वञी ख़बर पई जॾहिं जिगर कमु छॾे चुको हो त बहितर आहे हिकु दफ़ो ज़िंदगी में तव्हां जंहिं बि एज ते आहियो इहो ज़रूरी न आहे त तव्हां 50 खां पोइ टेस्ट करायो उहो त पोइ टेस्ट कराइण फ़र्ज़ु थी वेंदा आहिनि उहो त फ़र्ज़ु थी वेंदा पोइ त सिरांदी रुॻो इहे टिकियूं पियूं हूंदियूं आहिनि सो तव्हां ज़िंदगी जे कंहिं बि स्टेज ते आहियो तव्हां 18 साल जा आहियो 20 साल जा आहियो या 35 साल जा आहियो तव्हां हिकिड़े दफ़ा पंहिंजी ज़िंदगी में बेसलाइन टेस्ट कराए वठो ऐं जेकॾहिं तव्हां हेपेटाइटिस B ऐं C में मुब्तला न आहियो त तव्हां हेपेटाइटिस B ऐं C जे लाइ एहतियाती उपाउ वठणु शुरू करे छॾियो ताकी जेके 5 खां 7% माण्हू जिन में हेपेटाइटिस B ऐं C आहे उन्हनि में तव्हांजो शुमारु न हुजे सही हाणे मूंखे 2 सुवाल आहिनि उन जा जवाबु ॾियो हिकु त असांखे इहो ॿुधायो त ख़तरनाक छा आहे हेपेटाइटिस B आहे या C आहे इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे ऐं ॿियो इहा बीमारी थिए छो थी इन जा सबब छा आहिनि कारण कहिड़ा आहिनि जी सवालु ॾाढो सुठो तक़रीबन हर ॿियो मरीज़ पुछंदो आहे जंहिंखे हेपेटाइटिस B हुजे त उहो सोचींदो आहे शायदि डॉक्टर इहो चवे त C ख़तरनाक आहे ऐं जंहिंखे C हूंदी आहे त बचियल आहे जंहिंखे हेपेटाइटिस C हूंदी आहे उन जी सोच ऐं ज़हन में इहो हूंदो आहे त डॉक्टर B जो नालो खणे त मुंहिंजी C वारी जेका सा बीमारी हल्की नज़र अचे असल में मां हिन लाइ सादो मिसाल ॾींदो आहियां आहिनि 2 नांग अच्छा ठीकु आहे ऐं आहिनि बि ज़हरीला पोइ तव्हां चओ कोबरा ख़तरनाक आहे या किंग कोबरा ख़तरनाक आहे आहिनि 2 ख़तरनाक इन करे जेकॾहिं हेपेटाइटिस B थिए थी त हेपेटाइटिस B में हिकिड़ो वधीक ख़तरो इहो हूंदो आहे त उहा जिगर में कैंसर कराईंदी आहे B अच्छा सो ऐं B में जेकॾहिं कुझु मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे पेट में पाणी या रती उल्टी न आई हूंदी आहे पर उन्हनि जो जिगर मुब्तला थी चुको हूंदो आहे कैंसर में सो इन करे हेपेटाइटिस B रिलेटिवली थोरी ख़तरनाक उन जी मुक़ाबले में वधीक आहे C खां वधीक ख़तरनाक आहे पर ख़तरो ॿिन्ही में आहे ऐं इन करे असां हिकिड़े खे ख़तरनाक चई करे ॿिए खां चुप करे वेही रहूं जीअं हाणे ख़तरनाक सिर्फ़ु कोरोना रहिजी वियो आहे हर माण्हू खे इहो थो लॻे त कोरोना ख़तरनाक आहे त इन करे जेको आहे हेपेटाइटिस B ऐं C जा जेके उहे पेशेंट जेके अॻे ई खां मुतासिर आहिनि मुख़्तलिफ़ डॉक्टर्स खे विज़िट कंदा रहंदा हाणे इन करे नथा हॉस्पिटल वञनि त असांखे कोरोना जे खाते में विझी छॾींदा साईं हाणे त माण्हू इहो शुक्र था कनि त कोरोना न आहे त माना असां सम्झो त फुल सिहतमंद आहियूं माना ॿी का बीमारी त उहो सोचनि ई कोन था नई का टेस्ट कराइनि था इलाही मर्ज़ ॿिया आहिनि
चवंदा त कोरोना न आहे त माना असां ऑल इज़ ओके, हा इहो चकर लॻो सो इन करे हेपेटाइटिस बी या सी जो जेको मरीज़ आहे जेको जिते बि पंहिंजो फॉलोअप रखंदो रहे थो, जंहिं बि डॉक्टर खे ॾेखारे पियो उहो पंहिंजे रेगुलर फॉलोअप में रहे ऐं हेपेटाइटिस बी ऐं सी जा मरीज़ कोरोना जी वैक्सीन कराए सघनि था। इहो हिकिड़ो कॉमन सुवालु आहे जेको हर ॿियो मरीज़ जंहिंखे हेपेटाइटिस बी या सी आहे उहो अची करे इहो पुछंदो आहे त छा मां कोरोना जी वैक्सीन हणायां? जवाब आहे जी, ज़रूरु हणायो। बाक़ी जेकी मर्ज़ आहिनि, शुगर जो पेशेंट बि हणाए सघे थो, शुगर जो पेशेंट बि हणाए सघे थो, दिलि जो मरीज़ बि हणाए सघे थो, जेकॾहिं कंहिंजा जोड़ तब्दील थियल आहिनि यानी कंहिं जोड़ हॾी जो ऑपरेशन करायो उहो बि हणाए सघे थो, या कंहिं पेट जो ऑपरेशन करायो आहे उहो बि हणाए सघे थो। सही सही। बाक़ी तव्हांजो हिकिड़ो ॿियो सुवालु हुयो त इन जा कारण कहिड़ा आहिनि? हा त उहो असां न कयूं उहो उन कारण में असांजे हेपेटाइटिस बी ऐं सी जे कारण में कुझु असां शुरू में बि डिस्कस कयासीं, जी डेंटल ट्रीटमेंट वठूं था या रूटीन असां जेके इंजेक्शन्स हणायूं था, रीयूज़ ऑफ सिरिंजिस न हुजे, रीयूज़ ऑफ द इंस्ट्रूमेंट्स यूज़ड फॉर डेंटल ट्रीटमेंट उहो न हुजे, असां जेको ब्लेड इस्तेमालु कयूं था उहो ताज़ा हुअणु घुरिजे, ब्लड डोनेशन खां पहिरीं प्रॉपर स्क्रीन हुजणु घुरिजे, ऐं जेके बि असां अवाम आहियूं उहे सभु या सभु हेपेटाइटिस बी ऐं सी जे लाइ स्क्रीन कराए वठूं ताकी। सही। कॉल आहे, शामिल कयूं था, कुझु पुछणु चाहे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं नज़र मां जी ॻाल्हि थो ॻाल्हायां, पीरो असां खां इरशाद भाई साहब आहे। साईं बिल्कुलु ठीकु ठाक नज़र साहिबु, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? शुक्र अल्लाह साईं, अहसान, तव्हां ॿुधायो कीअं तबियत आहे? शुक्र मालिक जा करम आहिनि। छा चवणु चाहींदो डॉक्टर साहिबु? गॾाए को सुवालु आहे तव्हांजे ज़हन में, कुझु पुछणु चाहियो था? वाह सर, प्रोग्राम ॾिसो था सफ़ा फर्स्ट क्लास पियो थो हले। डॉक्टर साहिब खे जो जेको आहे पाणी जो मसइलो कीअं हल थींदो आहे? जेको पेट में पाणी हूंदो आहे ऐं इन जो मसइलो छा हूंदो आहे? पेट में पाणी छो थींदो आहे? जी भरिजी वेंदो आहे। इहो त हिकु त हेपेटाइटिस बि साईं ॿुधायो थो, वधीक साईं खां पुछा कयूं था। नज़र साहिबु वॾी महिरबानी, नज़र रखिजो असांजे प्रोग्राम ते। थैंक यू। हा जी साईं, जो नालो बि नज़र मोहम्मद आहे, तव्हां प्रोग्राम ते नज़र जे लाइ बि चयो। अच्छा साईं जी, साईं जन ॾाढो सुठो सुवालु रखियो आहे। पेट जो पाणी सिर्फ़ु हेपेटाइटिस बी या सी जे करे नाहे थींदो, उन में कई वजूहात ॿियूं बि आहिनि, उहे सभु असां डिस्कस कयूं था। पर 100 मरीज़ हुजनि त उन्हनि मां 80% मरीज़ जेके आहिनि से हेपेटाइटिस बी ऐं सी जी एडवांस स्टेज में हूंदा आहिनि त पेट में पाणी हूंदो आहे। बाक़ी तक़रीबन 15 खां 20% ॿिया आहिनि जिन में मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। वॾियूं बीमारियूं जीअं गुर्दनि जो फेलियर, जेके माण्हू डायलिसिस डिपेंडेंट हूंदा आहिनि। डायलिसिस डिपेंडेंट मतिलबु त डायलिसिस ते ई हूंदा आहिनि, उन्हनि जा गुर्दा पाण कमु न आहिनि कंदा, त मशीन जे थ्रू गुर्दनि जे थ्रू सफ़ाई कई वेंदी आहे, रती सफ़ाई मशीन जे थ्रू कई वेंदी आहे। त उहो प्रॉपर एप्रोप्रिएट त न आहे। इंसान जेतिरी बि महिनत करे कुदरती ठाहियल शइ जो नेमल बदल बिल्कुल भी नथो करे। साईं त कुदरत आहे। पाण जेके गाॾी जो मिसाल वठूं, ओरिजिनल पार्ट न मिलंदो आहे, चवंदा आहिनि साईं ॿियो पार्ट आहे इहो लॻी वेंदो, पर उहो रिज़ल्ट न हूंदो आहे। गाॾी ॿुधाईंदी आहे साईं मां हाणे त जेके डायलिसिस जा मरीज़ आहिनि, यानी कि जिन जा गुर्दा फैलियल आहिनि, उन्हनि जे पेट में पाणी हूंदो आहे। जिन जी दिलि जी इफेक्टिविटी कम आहे, घटि आहे, यानी दिलि असांजो जेको दिलि रत पंप थो करे, प्रॉपर पंपिंग जे लाइ उनखे एतिरो फंक्शनिंग कैपेसिटी घुरिजे थी। जेकॾहिं उहा न आहे त पोइ उन में छा थींदो आहे त बैक फ्लो थींदो आहे, उन में बि पेट में पाणी भरिबो आहे। ठीकु आहे। इहे टे त वॾियूं बीमारियूं जेके उज़वनि जे नाकारापन जे करे थियनि थियूं। जिगर नाकारा थियो हेपेटाइटिस बी या सी जे करे, गुर्दा नाकारा थिया डायलिसिस डिपेंडेंट हुजण जे करे पेट में पाणी, दिलि नाकारा थी यानी इफेक्टिव पंप नथी करे त पेट में पाणी अची वियो। ऐं अलाह न करे एडवांस स्टेजिस के बि मैलिग्नेंसीज़ यानी कैंसर थियो, वॾे आंडे जो कैंसर थियो, पेट में पाणी भरिजी वियो। पेट में ख़वातीन जा जेके मसइला थींदा आहिनि, जीअं मैलिग्नेंसीज़ थींदियूं आहिनि, कैंसर थींदा आहिनि, उन्हनि में बि पेट में पाणी भरिबो आहे। त हर पेट जे पाणी जो इलाजु मुख़्तलिफ़ तरीक़े सां आहे। पहिरियां सबबु ख़बर हुजे त छाजे करे आहे, ऐं जीअं सबबु ख़बर पियो उन जे हिसाब सां ई उनजो ट्रीटमेंट आहे। जेकॾहिं हेपेटाइटिस बी या सी जे करे आहे त उन जे हिसाब सां बि ट्रीटमेंट आहे। हेपेटाइटिस बी ऐं सी में पेट में पाणी अमूमन जिगर जे सुकड़जण खां पोइ ईंदो आहे, जंहिंखे असां क्रॉनिक लिवर डिज़ीज़ या सिरोटिक लिवर चवंदा आहियूं। सही। जिगर सुकड़जण खां पोइ जेको मुस्तनिद ऐं पुख़्ता इलाजु आहे उहो हिकु ई आहे। जिगर जी पेवंदकारी तब्दीली। ग़रीब माण्हू जी पहुच खां ॿाहिरि आहे, ग़रीब जी पहुच खां घणो परे आहे, घणो परे आहे। पर सुठी ॻाल्हि इहा आहे जो असांजे सिंध में बि 2-4 इदारा अहिड़ा आहिनि गंबट में गम्स में जी बेशक
तव्हां बिल्कुल्ह सही पॉइंट रेज़ कयो। सही। गंबट में बिल्कुलु ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट सिंध गवर्नमेंट जे सहकार सां जिगरी पेवंदकारी जारी आहे। ऐं ईअं ई कराची में बि आहे। कराची में सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन SIUT कराची जेको अदीब साहब जो इदारो आहे उनमें बि फ्री ऑफ कॉस्ट लिवर ट्रांसप्लांट थींदो आहे। ऐं ईअं ई वरी जीअं गुर्दा फेल आहिनि पर हिन ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, छो त पेशेंट्स एतिरा आहिनि जो उन्हनि खे टाइम मिलण ते सही पेशेंट माना एक्सपायर थी थो वञे। पेशेंट जो तादाद बेतहाशा आहे ऐं नंबर ऑफ सेंटर्स घटि आहिनि। सही। ऐं एक्सपेंसिस ऐं ओवरऑल चवंदा आहिनि साईं वारो असांजो ईंदो, अदीब रज़ी साहिब बि चयो आहे, पर 1.5 महीनो लॻे थो अञा एतिरी डेट पोइ मिलियल आहे, त पोइ तेसि ताईं माण्हू जो हार पूरो थी वञे, इहो मसइलो आहे। उहो इहे मसइला त आहिनि। ओवरऑल जेका कैपेसिटी आहे उहा असांजी हिन वक़्तु कैपेसिटी सॼे मुल्क में ट्रांसप्लांट जी कैपेसिटी 5 to 10% आहे। मतिलबु 100 पेशेंट्स खे नीडेड आहे त असां 5 to 10% खे करे था सघूं। सही सही सही। 100 मां सिर्फ़ु 10 खे ट्रांसप्लांट करे था सघूं, छो जो असांजी कैपेसिटी एतिरी डेवलप न आहे थी। सही सही। इहो बि अञा पॉज़िटिव रिस्पॉन्स ईअं आहे जो पोयां 4 खां 5 सालनि में वधीक बहितरी सां ऐं तेज़ी सां शुरू थियण लॻा आहिनि लिवर ट्रांसप्लांट। जीअं गम्स में गंबट में 400+ लिवर ट्रांसप्लांट थी चुका आहिनि तक़रीबन 2 सालनि में। ज़बरदस्त। 300-400 सिग्निफिकेंट नंबर आहे जेकॾहिं तव्हां पेवंदगारी खे कंसिडर कयो। सही। छो जो जेकॾहिं को प्राइवेटली कराईंदो आहे त हिकिड़े लिवर ट्रांसप्लांट जो एक्सपेंस तक़रीबन 50 खां 60 लख रुपयो थींदो आहे। ऐं हाणे त अवेलेबिलिटी हिते पाकिस्तान में आहे। पहिरियां माण्हुनि खे इंडिया, चाइना ऐं ॿियनि मुल्कनि वञिणो पवंदो हो। सही। उन में अञा उन्हनि करेंसी कन्वर्जन में रेट्स वधीक ठही वेंदा। ज़ाहिर तौर वञण जो अचण जो किरायो वञण अचण रहण वधीक आहे। हिते इहे शयूं सहूलियतूं मुयसरु आहिनि जो असांजा पंहिंजा इलाइक़ा आहिनि। अचण वञण रहण हिकिड़ो ब्रेक बि मुयसरु आहे। ज़रूरु ज़रूरु साई खणंदासीं। तमामु ज़रूरी आहे। हा बिल्कुलु, ऐं ब्रेक ज़रूरी बि आहे, छो जो वापसि अची करे तव्हांखे असां घणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। उन खां अलावा सॉन्ग त ज़रूरी आहिनि ई आहिनि असांजी ज़िंदगी जे लाइ, पर उन लाइ हिकु ब्रेक ज़रूरी आहे। सो केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियासीं। जीअं सैरिश ॻाल्हि कई त मोटी ईंदासीं त कलाम ॿुधंदासीं, पर पहिरियां सिहत जो फ़िक्रु सभिनी खे हुजणु घुरिजे। ज़िंदा हूंदासीं, सलामत हूंदासीं, तंदुरुस्त हूंदासीं त इहे शयूं वणंदियूं। बीमारीअ में का शइ न वणंदी अथव। पोइ कलाम हुजे छा बि हुजे, माण्हू चवंदा हुआ जान छॾियो असांजी, हथ तो बदाम हिते असांजी तनहा छॾियो, असांजे मथे में सूरु न विझो। सो चाकाई ज़रूरी आहे ऐं चाकाई माना सुठी तंदुरुस्ती जेकॾहिं तव्हांखे आहे त पोइ तव्हांखे अलाह साईं ख़ुशि रखे, सलामत हुजो। हिन वक़्तु असां सां हिकिड़ी सुठी फ़नकारा बि असांखे जॉइन कयो आहे, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदा रहूं। शाज़िया बानो खे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम मैडम, कैसी हैं आप? ठीक है, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। आप हमारे प्रोग्राम में देर करके आई हैं, लेकिन ठीक है, अच्छा लगा कि आप आ गए। थोड़ी देर में आपको सुनते हैं। सो डॉक्टर साहब, पाण कचहरी पंहिंजूं कईसीं पे ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि। हाणे त जदीद मशीनूं बि अची वियूं आहिनि, जदीद औज़ार बि अची विया आहिनि, जेकी माना वेठे वेठे सॼो सिस्टम ॿुधाइनि थियूं पियूं त भाउ किथे किथे फॉल्ट आहे। जीअं पाण ऑटोमेटिक जेके गाॾियूं आयूं आहिनि जेपनीज़, उहे वरी कंप्यूटराइज़ वञी मिस्त्री खे था ॾेखारियूं त भाउ पाण ई ॿुधाईंदो मिस्त्री त किथे हिनखे फॉल्ट आहे, कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उहो सेट करायो। हेॾे बि हाणे ईअं सिस्टम आहे त पोइ हाणे सहूलियत आहे न इहा। जी ज़रूरु। जीअं तव्हां चयो त चाकाई हुजणु ज़रूरी आहे। जी ख़ुशि त जहान ख़ुशि। हा। सो थींदो ईअं त असां वटि एंडोस्कोपी हिकिड़ो इंस्ट्रूमेंट हूंदो आहे, एंडोस्कोप, जंहिंजे थ्रू असां ग़िज़ा जी नाली, मैदो ऐं नंढे अंडे खे ॾिसंदा आहियूं ऐं उन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ख़बर पइजी सघंदी आहे। जीअं पहिरियां बि ॻाल्हि कंदा आया आहियूं बार बार त रती जी उल्टी। रती जी उल्टी में एंडोस्कोपी जो सिग्निफिकेंट रोल आहे। उहो असां रती जी उल्टी उन इंस्ट्रूमेंट जे थ्रू बंदि बि कंदा आहियूं। उन में मुख़्तलिफ़ आलात इस्तेमालु करे उहे बंदि कंदा आहियूं। जीअं उन में रबर बैंड लॻंदा आहिनि, हीमोक्लिप लॻंदा आहिनि, इंजेक्शन थेरेपी थींदी आहे। पर उन जे लाइ पहिरियां ख़बर हुजे त कहिड़े कहिड़े मरीज़नि खे ज़रूरत आहे, जिन जो खून यानी रत जी घटिताई खोड़ आहे, हीमोग्लोबिन घटि आहे, उन्हनि खे बि कराइणु घुरिजे त अलाह न करे कोई ग़िज़ा जी नाली में, मैदे में कोई अल्सर, कोई ज़ख़म त कोन्हे जितां रतु ज़ाया थींदो हुजे। ऐं जेकॾहिं उमिरि वॾी आहे ऐं खाधो फासे थो त ग़िज़ाई नाली जो कैंसर बि थी सघे थो, मैदे जो कैंसर बि थी सघे थो। त उन लाइ इहो डायग्नोस्टिक क्राइटेरिया आहे ऐं असां उहो इन टेस्ट जे थ्रू कंफर्म करे वठंदा आहियूं। हिकु शइ उहा थी त रत जी खोट, नंबर 2
कंहिंखे रत जी उल्टी आई, नंबर 3 कंहिंखे बिला वजह मानी फासे थी, खाइण पीअण फासे थो, खाई न सघंदो त ज़ाहिर आहे कुझु न हूंदो। सही सही सही। त उन लाइ डायग्नोस्टिक क्राइटेरिया बिला वजह मोशन रहनि था, वज़न नथो ॿार गेन करे, 12 साल जो थी वियो, 15 साल जो थी वियो आहे, लॻे 4 साल जो थियो, 8 साल जो लॻे थो, त उन में बि वज़न वारो हमरा जेको आहे अचानक कमज़ोर थो थिए। हा, या वज़न वारो अचानक कमज़ोर थो थिए, सही। त उन में असां अपर डायग्नोस्टिक एंडोस्कोपी कंदा आहियूं। इहे असांजूं उन में इंडिकेशंस थी वियूं। या बिला वजह बार बार उल्टियूं अचनि थियूं जेके बीहनि ई नथियूं, मुख़्तलिफ़ दवाऊं इस्तेमालु करे चुका, इंजेक्शन लॻी चुका, पर उल्टियूं हलनि ई थियूं। त उन में ॾिसणो हूंदो आहे त मैदे में का रुकावट त कोन्हे कंहिं वजह जे करे उल्टी त बार बार कोन थी अचे। इहे उहा जदीद मशीन सां मथां कैमरा मुआइनो करणु जंहिंखे असां अपर जी एंडोस्कोपी चवंदा आहियूं। सही सही। इन ई नमूने सां जीअं हिकु असांजे कॉलर सुवाल कयो पेटे पाणी वजूहात, उन में असां इहा बि ॻाल्हि कई त कैंसर बि थी सघे थो। त उन लाइ कैंसर जे लाइ एहतियातन दुनिया भर में ईअं हूंदो आहे त 50 साल खां वॾा सभई पंहिंजी वॾे आंडे जो उन स्कोप जे थ्रू मुआइनो कराईंदा आहिनि, जंहिंखे असां कोलोनोस्कोप चवंदा आहियूं। 50 साल खां वॾे वारा त स्क्रीनिंग कराइनि था। इहा दुनिया भर जी ॻाल्हि आहे। हिते असां वटि त स्क्रीनिंग जो कॉन्सेप्ट इलाही घटि आहे। असां त हेपेटाइटिस B ऐं C जी स्क्रीनिंग करायूं, इहा बि गनीमत हूंदी, पर पोइ बि स्क्रीनिंग जेके माण्हू रुगो इहो था सम्झनि त मेले ते वियासीं गेट हुई स्क्रीनिंग वारी, तो टपी आयो त चाको हाणे। हा, सो इहा कोलन जी स्क्रीनिंग कराइण जे लाइ मैलिग्नेंसी एक्सक्लूड करणु ज़रूरी आहे। हाणे सही ॻाल्हि आहे। जंहिंखे पखाने में यानी काकूस में रत थो अचे त उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे त उहो कोलोनोस्कोपी कराइनि त अंदरि ई ख़बर पए। उन में मुख़्तलिफ़ बीमारियूं हूंदियूं आहिनि, जीअं मैदे में अल्सर हूंदो आहे, ईअं वॾे अंडे में बि अल्सर थी सघे थो। अल्सर असां ज़ख़म खे चवंदा आहियूं। सही सही। ज़ख़म वॾे अंडे में बि थी सघे थो, सही सही। कैंसर बि थी सघे थो, ऐं रसोली यानी पॉलिप बि थी सघे थो। सही सही। उन हर शइ जो प्रॉपर ट्रीटमेंट मौजूदु आहे। सही सही। घबराइण जी ॻाल्हि कान्हे का। घणो करे असां वटि अवल त मेले ते वञण तां वारी ॻाल्हि त उन स्क्रीनिंग गेट मां गुज़रणु सवलो आहे, पर जेकॾहिं इतफ़ाक़िया तौर ते कंहिंखे काकूस में रत थो अचे त हर मर्द हर औरत शर्माइनि था। उहो 4 साल खां हले थो, 5 साल खां हले थो, हाणे वञी ॿुधाईंदा। या त पोइ ईअं इन लेवल ते जॾहिं ॿिया खणी अचनि उन लेवल ते वञी ख़बर पवंदी आहे। पेशाब में जेको आहे सो साड़ो आहे, ठीकु आहे, शर्माइण जी ॻाल्हि कान्हे। हुन में तव्हांखे ॿुधाइणो आहे पर काकूस में रत अचे थो, उनजा मुख़्तलिफ़ इलाज मौजूदु आहिनि, उहे करे बि सघजनि था। स्क्रीनिंग करे सघिजे थी, जदीद मशीनूं मौजूदु आहिनि। जीअं तव्हां शुरू में बि ॻाल्हि कई, उन में असां कोलोनोस्कोपी करे सघूं था। ठीकु आहे। हाणे कोलोनोस्कोपी ऐं अलाह न करे एहतियातन सभिनी खे कराइणु घुरिजे जिन जे ख़ानदान में वॾे आंडे जो कैंसर आहे। सभिनी कराइणु घुरिजे, शर्माइणु न घुरिजे। अहिड़ियूं ॻाल्हियूं हाणे डिस्कस कयूं था, जीअं मां ॻाल्हायां थो त शायदि कंहिं सोचियो हुजे त कीअं था ॻाल्हाइनि पाण में, पर इहे ॻाल्हियूं डॉक्टर सां डिस्कस करणु घुरिजनि। ज़रूरु आम जेको आहे सो ॻाल्हियूं आहिनि, इहे इन्हनि खे लिकाए करे पेश करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं सही ट्रीटमेंट जेकॾहिं पंहिंजी चाहियो था त बिल्कुलु। ऐं डॉक्टर साहिबु बिल्कुलु टेस्ट वग़ैरह सभु शयूं माण्हू कराए, भले का तकलीफ़ न बि हुजे त बि कराइणु घुरिजे, पर अहिड़ो छा असांखे करणु घुरिजे जो इन सिचुएशन में असां पहुचूं ई न? तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथई सैरिश। असल में असांखे खाइण पीअण जो ख़ासि ख़्यालु करणु घुरिजे। जीअं पहिरियां बि प्रोग्राम जी शुरू में असां ॻाल्हि कईसीं त गरम शयूं जेके आहिनि से प्लास्टिक में इस्तेमालु कयूं था, जेको मुनासिबु कोन्हे। उन खां अलावा जेको खाइण पीअण जो असांजो तौर तरीक़ो ॾाढो ख़राबु थींदो थो वञे। हिकु त असांजो लाइफ स्टाइल जेको आहे सेडेंटरी आहे। असां हलणु घुमणु फिरणु इलाही घटाए छॾियो आहे। पुराणे ज़माने जा माण्हू 6-6, 8-8 किलोमीटर पिया पंधु हलंदा हुआ। सही सही। असां त 300 मीटर ते वेंदा आहियूं, या त मोटरसाइकिल ते या गाॾी ते, पोइ एतिरो वंध ते बि इहो वेंदा आहियूं। सही सही सही। ॿियो असां खाइण पीअण में इहो करे छॾियो आहे जो रिफाइंड शयुनि जो इस्तेमालु वधाए छॾियो आहे। कार्बोनेटेड ड्रिंक्स वधायूं आहिनि, जीअं कोल्ड ड्रिंक्स जंहिंखे चइजो। कोल्ड ड्रिंक्स तक़रीबन हर नंढो वॾो सभु, ऐं तक़रीबन हाणे त ईअं थी वियो आहे जो हर मानी खां पोइ कोल्ड ड्रिंक खपे। सही, बिल्कुलु। कोल्ड ड्रिंक जो इस्तेमालु घटाइणु घुरिजे। फैट यानी सणभ जो इस्तेमालु घटाइणु घुरिजे। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा रेगुलर एक्सरसाइज जो इस्तेमालु ज़रूरी आहे। ऐं खाइण जे लाइ बहितर ईअं हुजे जो पोर्शन यानी साइज़ कंट्रोल ज़रूरी आहे। असां वेठासीं मानी ते, ठीकु आहे, हाणे मानी रखी आहे त खाई करे पूरो उथी बि टेबल ते जेको हुजे, भले 4 माण्हुनि जी हुजे, खाईंदुसि मां अकेलो। सही। उन सां इहो थींदो आहे जॾहिं ओवर ईटिंग कंदा आहियूं त असांजो हिकिड़ो त वेट गेन थींदो आहे, उन खां अलावा मैदो बि ख़राबु थींदो आहे, ऐं निज़ाम हज़म बि ख़राबु थींदो आहे। त इन करे असांखे ओवर ईट न करणु घुरिजे। असांखे हमेशह जेको
तरीक़ेकार आहे उहो पाण वटि आहे त घटि खाधे वारो माण्हू सेहतमंद रहंदो ऐं घटि खाधे वारो माण्हू उमिरि चोर बि रहंदो आहे, माना उनजी उमिरि बि घटि ई रहंदी आहे, नंढा रहंदा हुआ। घणो खाईंदो घणा वॾा थी वेंदो जल्दी, ईअं माना ख़बर ई न पवंदी त छोकिरो कल्ह त ॾिठो हुई, हाणे एॾो वॾो भाई थी वियो आहे, चकर छा आहे। जी बिल्कुलु। ऐं डॉक्टर साहब जीअं मीट आहे, मीट जी अगरि ॻाल्हि कयूं, चिकन त हाणे ज़ाहिर आहे जेके अफोर्ड चिकन था करे सघूं चिकन था वठनि, या बीफ आहे मटन आहे इन तरीक़े सां, पर उन्हनि ते बि त हाणे यकीन न रहियो आहे। ॾींहुं काई न काई न्यूज़ ॿुधंदा आहियूं, कुझु न कुझु अहिड़ो हूंदो आहे, त छा करणु घुरिजे? ॾिसो तव्हां बिल्कुलु सही पॉइंट रेज़ कयो। असल में चिकन त ॿुधंदा था रहूं त हे आहे, हिन में हे केमिकल आहे, उहो केमिकल आहे। इन जे लाइ आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां हिकु त देसी जेकॾहिं ग्रो करे सघजनि था देसी चिकन, ॿियो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां जेकॾहिं फार्मी चिकन खाओ बि था त घटि तइदाद में खाओ त उनजा तव्हांखे हानिकार असरात न थींदा। ऐं बीफ तव्हांखे बहितरु आहे त घटि खां घटि मिक़दार में खाइणु घुरिजे। हफ़्ते में हिकु दफ़ो खाधो, ॿ दफ़ा खाधो, ठीकु आहे। कुझु माण्हुनि जो त रुटीन ई इहो आहे त हर वक़्तु असांखे बीफ या चिकन मटन बीफ असां बसि इहो ई खाईंदासीं। सब्जियूं त असांजे घर में कोई खाए ई कोन थो, जॾहिं त ईअं कोन्हे को। सब्जियूं खाइणु घुरिजनि ऐं सब्जियूं असांजे लाइ सिहत लाइ ॾाढियूं बहितरु आहिनि। हर सब्ज़ी स्पेशली सावन पननि वारियूं सब्जियूं जेके आहिनि उहे असांजी गट खे बहितरु रखनि थियूं, कब्ज़ियत जो मसइलो नथो थिए, ऐं अलाह न करे वॾे आंडे जो कैंसर जो मसइलो बि नथो थिए। ऐं ख़ासि करे जीअं पहिरियां बि ॿुधायुमि, पखाने में रत अचे त शर्मिंदगी महसूसु थींदी आहे घणनि माण्हुनि खे ॿुधाईंदे। ईअं कुझु मरीज़ वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके 8 साल खां कब्ज़ी खे पिया मोड़ींदा आहिनि, पर डॉक्टर खे विज़िट घटि कंदा आहिनि। ठीकु आहे, त उहो बि न करणु घुरिजे। जेकॾहिं कोई तकलीफ़ आहे त तव्हां रेगुलर फॉलोअप ते अचो, विज़िट कयो, ऐं उन में असांखे उन मरीज़ जे लाइ बहितरी ॿुधाइण में आसानी बि थिए थी। फाइबर जो इस्तेमालु घणो करणु घुरिजे। फाइबर में जीअं हाणे स्पगोल आहे, उन जो इस्तेमालु करणु घुरिजे। साॻियो पतनि जूं सब्जियूं जेके ॾींहं में हिकु चकर के माण्हू डॉक्टर साहब कुझु ॿार वरी ईअं न जेके पैदाइशी उन्हनि खे कॉन्स्टिपेशन हूंदो आहे, त उन्हनि जे लाइ छा करिणो आहे? उहे मतिलबु लाइक मां अहिड़ा ॿार ॾिठा बि आहिनि, पर उहे जेके आहिनि कुझु बि शयूं यूज़ कनि पर उन्हनि खे को एतिरो रिज़ल्ट न मिलंदो आहे, त उन्हनि जे लाइ छा करणु घुरिजे? उन्हनि जे लाइ हिकु आसान तरीक़ो इहो आहे त असां ट्रेनिंग प्रोग्राम्स ॾींदा आहियूं, त उहो पंहिंजो हिकु त डाइट प्रॉपर करे, फ्लूइड इंटेक ऐं फाइबर इंटेक बहितरु करे, ॿ शयूं आहिनि जेके ज़रूरी आहिनि। उनखां पोइ कुझु दवाउनि जो इस्तेमालु हूंदो आहे, जेके दवाऊं ऐं उन सां गॾु मरीज़ खे हिकु मख़सूस टाइम जी आदत विझणु। जेकॾहिं ॿार आहे त सभु खां पहिरियां माउ जो खीरु उनजे लाइ त सभु उहो त बहितरु आहे, पर जॾहिं ग्रोइंग एज में आहे, माउ जी खीर खां अॻिते वियो आहे, हाणे कॉन्स्टिपेशन आहे, त हुनखे टॉयलेट ट्रेनिंग ज़रूरी आहे। हिकु मख़सूस टाइम हुजे जंहिं ते उहो वॉशरूम में ज़रूरु वेहे, त उन सां हिकु टॉयलेट ट्रेनिंग जेका आहे ॾाढी ज़रूरी शइ आहे। असां जेकॾहिं इन ते फोकस नथा कयूं त उन सां कॾहिं स्टूल ॿार सुबुह में करे थो, कॾहिं शाम में करे थो, कॾहिं नथो बि करे, असां उन जी फ़िक्र नथा कयूं त उन सां थिए ईअं त उहा टॉयलेट ट्रेनिंग न हुजण जे करे बि कॉन्स्टिपेशन थी सघे थी। सही। अच्छा, पाण हेपाटाइटिस जी ॻाल्हि कईसीं डॉक्टर साहिबु, त कारण तव्हां ॿुधाया त ही शयूं आहिनि जंहिंजे करे थी सघे थो, पर थी वञे थो त पोइ उन मरीज़ सां भला जेको आहे सो कचहरी या उन मरीज़ सां खाई पी सघिजे थो, ऐं उन मरीज़ सां थाम माना भई हिक ॿिए सां करे सघजंदा शेयर, या न के माण्हू वरी सफ़ा वरी चवंदा आहिनि भाई मरीज़ आहे छॾे थो। हेपेटाइटिस बी हुजे या हेपेटाइटिस सी हुजे, उन जे मरीज़ सां गॾु खाई बि सघिजे थो, पी बि सघिजे थो, अहिड़ो को मसइलो न आहे। अलबत्ता बॉडी सिक्रीशन्स सां ट्रांसफ़र थींदो आहे। बॉडी सिक्रीशन्स में मतिलबु असांजे लब जो इस्तेमालु बि उन सां बि ट्रांसफ़र थी सघे थी। त असां बहितरु आहे उनजो झूठो इस्तेमालु न करियूं, उनजो बचियलु इस्तेमालु न करियूं, मतिलबु उन पाणी पी छॾियो आहे, उन में मथां उन जा कुझु ज़रात मिलिया हुजनि, पर साॻियो गिलास जेकॾहिं धोई करे असां इस्तेमालु कयूं था, आराम सां उन में पी सघिजे थो, उन सां गॾु खाई बि सघिजे थो। ऐं हेपेटाइटिस बी ऐं सी ॿिन्ही जे लाइ हाणे बहितरु इहो आहे त सिर्फ़ु टेबलेट्स जो ट्रीटमेंट मौजूदु आहे। जीअं हेपेटाइटिस बी जे लाइ असां सिंगल टेबलेट ओनली ट्रीटमेंट आहे जेका कंटिन्यूअस हलंदी आहे, ऐं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हेपेटोलॉजिस्ट असां जेके आहियूं असां उनखे रेगुलर फॉलो कंदा आहियूं त हाणे हिनखे केतिरो अरसो हलाइजे ऐं कॾहिं बंदि करिजे। हेपेटाइटिस बी में जेको घणो नुक़सानु खाईंदा आहिनि असांजा मरीज़ उहे ईअं कंदा आहिनि जो पहिरीं PCR जी उन्हनि जी रिपोर्ट जेका PCR रिपोर्ट जंहिंखे मरीज़ सादा ज़बान में चवंदा आहिनि वॾी रिपोर्ट,
उहा जीअं नेगेटिव आई त दवा बंदि करे छॾींदा आहिनि। हेपेटाइटिस बी में इहो कानूनी न आहे। असल में हेपेटाइटिस बी में कुझु मरीज़नि खे असां 3 खां 5 सालनि जे लाइ इलाजु हलाईंदा आहियूं ऐं कुझु मरीज़नि खे हिकिड़ी टेबलेट मुस्तक़िल हलंदी आहे। सही। उन सां फ़ाइदा इहे थींदा आहिनि जेके नुक़सान असां ॿुधायासीं, जिगर जो कैंसर, पेट में पाणी, राति उल्टी ऐं ॿियूं बेहोशी, गुनूदगी, इहे सभु मसइला न थींदा। सही। ऐं हेपेटाइटिस सी में बहितरीनु ॻाल्हि इहा आहे जो सिंगल ओनली टेबलेट, ओरल टेबलेट मौजूदु आहे ऐं उहा बि 3 खां 6 महीना सिर्फ़ु। सही। पहिरियां ज़मानो हूंदो जो मरीज़ इंजेक्शन हणाईंदा, उहे बि पेट ते पिया इंजेक्शन लॻंदा, सबक्यूटेनियस ऐं उहो कॾहिं कॾहिं हफ़्ते में 3 लॻंदा त कुझु मरीज़नि खे हफ़्ते में 1 लॻंदो हो। सही सही। ॾाढा पेनफुल हूंदा। हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे जो हेपेटाइटिस सी जे लाइ ट्रीटमेंट टोटल ओरल ट्रीटमेंट आहे जेका सिर्फ़ु 3 खां 6 महीना टेबलेट। कॉलर आहे ज़रूरु सरिश कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हां केरु किथां पिया ॻाल्हायो? वालेकुम सलाम। अदा टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु म्यूट करे छॾियो। वज़ीर जी ॻाल्हायां सुल्तानगढ़। वॉल्यूम म्यूट करे छॾियो ताकि तव्हांजो आवाज़ सही अचे। जेकॾहिं वॉल्यूम खुलियल रहंदो त साईं फ़ोन कटिजी वेंदी आहे। बिल्कुलु। सो असांजी तबियत थोरी मटिजी वेंदी आहे। सो वॾी महिरबानी तव्हां कॉल कई, असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। डॉक्टर साहब हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायो। शाज़िया बानो में है। शाज़िया साहब कब से गा रही हैं? सबसे पहले तो ये बताएं, माइक भी ले लें, उठा लें। कितना अर्सा हो गया इस फील्ड में? मुझे तकरीबन 91 से मैं गा रही हूँ। अच्छा, माशाल्लाह, बहुत अरसा हुआ। मतलब ये 91 से तो 20-21 साल हो गए माशाल्लाह। 22-23 साल हो गए। ये ऐसा ना, तो 22-23 साल तो बहुत अरसा है। लेकिन ये बताएं कि कभी कोई प्रॉपर एल्बम वगैरह आया आपका? हाँ, एल्बम्स बहुत आए। पहले तो कैसेट्स का दौर था। अच्छा, तो फिर मेरे उस ज़माने में भी जी एल्बम्स मेरे काफ़ी मार्केट में तकरीबन 20-25 अच्छा मेरे ऑडियो हैं। अच्छा, शाज़िया बानो के नाम से जी माशाल्लाह से। उर्दू ही गाया? उर्दू भी गाया। अच्छा। उर्दू कवाली का एल्बम था मेरा। अच्छा। जितनी कंपनियां थी, AMI, शालीमार, अच्छा, PMC, हीरा, हीरो, ये सब उस दौर की नामवर मशहूर कंपनियां थी जिनके मैंने ये एल्बम किए। सही सही सही। हीरा वाले तो बहुत सारी मतलब काविशें उनकी क्या कहने, कवालियों के एल्बम तो वही अक्सर निकाला करते थे। तो अभी क्या सुनाएंगी? अभी मेरा एक एल्बम हो रहा है सिंधी में। जी, मैं कोशिश करती हूँ कि हर ज़बान में गाऊँ। वाह 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 वाह। तो मैं बाहर कंट्रियों में भी काफ़ी, आधी दुनिया तो अल्हम्दुलिल्लाह में जा चुकी हूँ। अच्छा अच्छा, माशाल्लाह। और अल्लाह का शुक्र है अपने पाकिस्तान का नाम रोशन किया माशाल्लाह। तो अभी ये भी कोशिश करूँगी कि यहाँ पर भी अल्लाह पाक मेरी इज्जत रखे और आप लोगों की मोहब्बत और नाजरीन की मोहब्बत से। सही सही। तो सिंधी में सुना रही हैं कलाम? जी, सिंधी में सुना। माशाल्लाह। तू मुझे दिल तू मुझे दिल तू मुझे दिल तू मुझे जानी तो सा
प्यार में प्यारा मस्तानी थी अम्मा सिंधी में ॻाइणु ऐं कंहिं ॿी ॿोली वारे जो सिंधी में ॻाइणु इहो माना हिकिड़ो ॾुखियो भरियल आहे पर ॾाढे सुठे तरीक़े सां निभाउ कई माशाल्लाह बहुत अच्छा लॻा ज़बरदस्त ॾाढी साई वठूं जी बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत सां सॉन्ग ॿुधोसीं मज़ो अची वियो पर वापसि ईंदासीं डॉक्टर साहब सां बि कचहरी जारी आहे ऐं सॉन्ग बि ॿुधंदासीं सो केॾा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था वरी महिरबानी तव्हां सां जुड़ियल आहियो ऐं जुड़ियल आहियो त पोइ को सवाल बि करे सघो था ईअं न थिए त प्रोग्राम जो टाइम वक़्तु मुक़ररु जेको आहे उहो ख़तमु थी वञे गुज़री वञे ऐं पोइ तव्हां वरी टेलीफोन कयो असांजे PCR में पोइ इलाही दोस्त पोइ बि कंदा आहिनि टेलीफोन उहे असां वरी रिसीव न करे सघंदा आहियूं सो हाणे वक़्तु आहे हाणे तव्हां टेलीफोन करे सघो था इलाही दोस्त वरी ईअं कंदा आहिनि त ब्रेक जो टाइम हूंदो आहे न असां साईअ ते हूंदा आहियूं कमर्शियल्स हलंदा आहिनि उन वक़्तु बि टेलीफोन कंदा आहिनि जॾहिं ऑन एयर थिए प्रोग्राम उन वक़्तु टेलीफोन कंदा कयो जीअं हिन वक़्तु हिकिड़े दोस्त असांखे टेलीफोन मतिलबु हिकिड़ो दोस्त करे चुको आहे टेलीफोन ऐं उनखे असां प्रोग्राम में शामिलु कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हेलो जी स्टूडियो ताईं आवाज़ पहुचायो महिरबानी कयो जी जी साईं केरु पिया ॻाल्हायो वज़ीर अली साईं साईं वज़ीर साहिबु ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे साईं जी अल्हम्दुलिल्लाह शुक्र कहिड़े खाते जा वज़ीर आहियो साईं डॉक्टर साहब ॻाल्हाइणो आहे हा साईं ॻाल्हायो साईं जी साईं हेलो डॉक्टर साहब तव्हां मूंखां जी 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 ज़रूरु वालेकुम सलाम जी वज़ीर साहब साईं ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो साईं जी साईं मां वज़ीर अली सुल्तानपुर खां ॻाल्हायां जी जी साईं मूं टेस्ट कराई पंहिंजो हेपेटाइटिस जी वो उनजी रिपोर्ट आई पॉजिटिव PCR कराई असीं जी जी हेपेटाइटिस बी जी है हेपेटाइटिस सी है जी हेपेटाइटिस बी जो टेस्ट करायो है हेपेटाइटिस सी जो टेस्ट करायो है जी सी जो अच्छा सही वो पॉजिटिव आयो जी जी ठीक है वो हाणे तव्हां हुन करे एहतियात असां कहिड़ो करे सघूं था या तव्हां को मशवरो ॾेई सघो असांखे हा हाणे आई जी जी ज़रूरु अदा तव्हांखे असां ॿुधायूं था पिया जी जी वज़ीर साहब तव्हांजो सवाल ॿुधोसीं तव्हांजी हेपेटाइटिस सी PCR पॉजिटिव आई आहे ऐं तव्हांखे हाणे
एहतियात सिर्फ़ु उहे ई करणा आहिनि जेके ब्लड या बॉडी फ्लूइड्स जे ट्रांसफ़र मां हिक खां ॿिए खे लॻंदी आहे। बॉडी फ्लूइड्स असांजा जेके बि आहिनि उहे बि ट्रांसफ़र न थियनि ऐं ब्लड बि तव्हां ज़ाहिर आहे तव्हांखे हेपेटाइटिस आहे तव्हां कंहिंखे डोनेट नथा करे सघो। ऐं एहतियात इहो ई करिणो आहे तव्हां बि हर दफ़े जिते बि सिरिंज इस्तेमालु करायो उहा डिस्कार्ड कराइण ऐं प्रॉपर उनखे नीडल कटर में विझराइण जो तव्हां एहतियात कंदा कयो। ऐं उनखां अलावा तव्हांखे पंहिंजे ट्रीटमेंट जे लाइ कुझु मज़ीद रिपोर्टूं यानी कुझु वधीक रिपोर्टूं कराइणियूं पवंदियूं जिन में अल्ट्रासाउंड आहे, LFTs आहिनि ऐं इन खां अलावा असांखे बाक़ी यानी कि रत जो मिक़दारु केतिरो आहे उन ते असां ॾिसी करे तव्हांजो ट्रीटमेंट शुरू कंदासीं। तव्हां उते ई वेझो पंहिंजे कंहिं बि इलाइक़े जेको तव्हांजे वेझो गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हेपेटोलॉजिस्ट आहे उन सां रेगुलर कॉन्टेक्ट में रहो ताकि तव्हांजो ट्रीटमेंट प्रॉपर थी सघे। ऐं बाक़ी एहतियात घर वारनि सां गॾु खाइण पीअण में कोई एहतियात जी ज़रूरत कान्हे का। अच्छा जी सही 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 ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॼाण तव्हां ॾिनी। हिकिड़ो सुवाल ॿियो बि मुंहिंजे ज़हन में आहे पर इन खां पहिरियां जो मां पुछा कयां कॉलर असां सां गॾु आहे पोइ नौशर फिरोज़ खां मुखातिब थियणु जी। चाहियां थो। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदा तव्हांजो नालो? जी बशीर। जी अदा बशीर छा चवणु चाहींदव? मां चवणु चाहियां मूंखे जेका आहे शुगर जी बीमारी काफ़ी सालनि में शुगर जो मर्ज़ आहे ठीकु ओके पोइ उनजे करे लेकिन जेको आहे न मुंहिंजो पोइ में फासी पवंदो आहे पोइ देरि सां निकिरंदो आहे जिले आंगूर कोन्हे कोई। अच्छा कब्ज़ी जो मसलो आहे साईं कब्ज़ी जो मसलो आहे। कब्ज़ी जो मसइलो बि आहे सुको आहे ऐं ज़ोर सां निकिरे जी 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 कब्ज़ी जी जी कब्ज़ी जो मसलो वॾो थी वियो आहे न इहो हाणे शुगर जे मरीज़नि में थींदो ईअं आहे जो जीअं आहिस्ता आहिस्ता बाक़ी उज़वा मुतासिर थींदा आहिनि ईअं आंडा बि मुतासिर थींदा आहिनि। आंडनि जी हलचल नॉर्मली रहंदी आहे। अच्छा असां त मानी चबाए करे रवानी करे छॾींदा आहियूं उन खां पोइ जेको बि अॻिते प्रोसेस आहे टू वॉशरूम उहो सभु नेचुरल प्रोसेस आहे आंडनि जी हलचल सां। आंडनि जी हलचल जेका आहे सा शुगर जे मरीज़नि में थोरी मुतासिर थींदी आहे इन करे शुगर जे मरीज़नि खे घुरिजे तो रेगुलर एक्सरसाइज़ कनि घटि में घटि 40 मिंट रोज़ानो वॉक कनि पाणी जो इस्तेमालु बहितर रखनि उन सां कब्ज़ियती मसइलो हल थींदो आहे। ऐं फाइबर यानी साए पते जूं सब्जियूं जेके आहिनि उन्हनि जो इस्तेमालु वधीक सही सही त इहे ॿ शयूं पाणी ऐं साए पते जी सब्जियुनि ऐं प्लस में रेगुलर एक्सरसाइज़ डायबिटीज़ यानी शुगर जा मरीज़ अगरि इहे टे शयूं कनि था त उन्हनि खे कब्ज़ियत जी शिकायत घणे भाङे ठीकु थी वञे 100 मां सिर्फ़ु कुझु मरीज़ वञी बाक़ी रहंदा आहिनि जिन खे असांखे ट्रीटमेंट यानी मेडिकेशन ॾियण जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं मेडिकेशन मुख़्तलिफ़ मौजूदु आहिनि साईं जन जॾहिं कंहिं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट वटि वेंदा त ज़रूरु उनखे अली अबड़ो साहिबु आहे गुलशन हदीद मां मुखातिब थियणु चाहे थो सो उनखे वेलकम कयूं था सरिश। जी हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलामुअलैकुम अदी छा हाल आहिनि? सभु ख़ैर? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ऐं छा चवणु चाहींदव? माशाअल्लाह तव्हां ॿिन्ही जो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे असां करे करे ॾिसंदा आहियूं पर आउटस्टैंडिंग आहे। थैंक यू रोज़ ॾिसंदा कयो न महिरबानी साईं महिरबानी को सवाल आहे त पुछा कयो डॉक्टर साहब जो आहे मौजूद। हा रोज़ ॾिसी सघिजे थो पर वर्किंग आवर्स में इहो मुमकिन कोन्हे बाबू जी जेका स्टाइल आहे कंपेयरिंग उहो त ॾाढो शानदार आहे। मुंहिंजो सवाल डॉक्टर साहब खां इहो आहे त हींअर मुख़्तलिफ़ वैक्सीन्स आहिनि जेके गवर्नमेंट जे तरफ़ां लॻाई थियूं वञनि हिन में सुठी कहिड़ी आहे? अच्छा जो हाणे एस्ट्राज़ेनेका जे बारे में असांखे ख़बर पई त हुन में के प्रॉब्लम रिपोर्ट थिया आहिनि। सही सही तो मीडिया ते आम माण्हू खे त नाहे ख़बर छा आहे असां बि कोरोना खां बि विगल आहियूं मथां वरी वैक्सीन खां बि विझूं त छा थींदो असांजो? सही सही डॉक्टर साहब रोशनी हुजनि। ठीकु आहे साईं वॾी महिरबानी तव्हां टेलीफोन कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। हाणे डॉक्टर साहिबु इहो ई चवंदो जेका वैक्सीन डॉक्टर साहिबु पाण कराई हूंदी चवंदो इहो सुठो आहे। अली अबड़ो साहिब जो सवालु ॾाढो बहितरु हुयो पर असल में जेके बि वैक्सीन्स हाणे मौजूदु आहिनि गवर्नमेंट जे थ्रू इहे सभु उहे वैक्सीन आहिनि जेके वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेका दुनिया भर जी हेल्थ खे ऑर्गेनाइज़ करे थी WHO रिकमेंड कयूं उहे ई आहिनि। त इन करे असांखे घबराइण जी ज़रूरत कान्हे त का नाकारा वैक्सीन लॻंदी या अहिड़ी वैक्सीन लॻंदी जंहिंजी का एफिकेसी घटि हूंदी। हाणे मौजूदगी में ईअं आहे त हर एरिया में डिफरेंट वैक्सीन्स मौजूदु आहिनि। हा पहिरियां कुझु माण्हुनि में ख़दशात हुया त इंजेक्शन जेका एस्ट्राज़ेनेका आहे उन सां ब्लड क्लॉट्स थियनि था ब्लड रत ॼमे थो पर उन जो बि शरह कुझु घटि आहे। 10 लख माण्हुनि में सिर्फ़ु 4 मरीज़ अहिड़ा हूंदा जिन में रत ॼमण जी सलाहियत थी सघे थी। अच्छा ठीकु आहे त उहो एतिरो घणो
ख़ौफ़ खाइण जी ज़रूरत कान्हे। उन लाइ एहतियाती तदाबीर इहा जे कॾहिं तव्हां एस्ट्राज़ेनेका हणायो था त टेबलेट एस्कार्ड 75 मिलीग्राम हिकु रोज़ानो खाईंदव। अच्छा 12 हफ़्ता खाईंदव बसि, दैट्स इट। उन में कोई परेशानी कान्हे का। हा, वैक्सीन्स जेके बि मौजूदु आहिनि उहे सभई एफिकेशियस आहिनि। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेका WHO आहे उन रिकमेंड कयूं आहिनि ऐं उहे ई वैक्सीन्स मौजूदु आहिनि। त इन करे बिल्कुलु बि घबरायो न। जेका वैक्सीन तव्हांजे इलाइक़े में मौजूदु आहे उहा हणायो, ज़रूरु हणायो। हा, जेकॾहिं तव्हां 40+ आहियो ऐं तव्हांखे एस्ट्राज़ेनेका लॻे थी त पोइ तव्हां टेबलेट एस्कार्ड जो कुझु ॾींहंनि जे लाइ इस्तेमालु कयो। उहो बि बुखार थिए थो त पोइ ट्रीटमेंट आहे जी सही। ऐं अलाह न करे कोई एलर्जिक रिएक्शन थिए थो त जंहिं वैक्सीन सेंटर तां तव्हां हणायो आहे उन ते तव्हां रिपोर्ट कयो। कुझु मेडिकेशन त एलर्जिक रिएक्शन हमेशह खां रहंदा आहिनि। सही। जेके सोशल मीडिया ते ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते बि हर भरू भरोसो न कयो। कल्ह बि हिकिड़ी मां ख़बर ॾिठी त हिकिड़े महिल कोरोना वैक्सीन कराई ऐं 2 कलाकनि खां पोइ डेथ थी वई। हाणे डॉक्टर साहिब सां मां आफ़ियर इहा कचहरी कई त इहो छा सबबु आहे। डॉक्टर साहिब चयो थी सघे थो हुनखे ॿियो को आर्ज़ो हुजे, दिलि जो दौरो बि पवंदो आहे, को ॿियो मर्ज़ बि थी सघे थो, त उनखे इन ॻाल्हि सां ॻंढिणो त हीअं थियो त पोइ हाणे हीअं थी वियो तंहिंजे करे मरी वियो। ईअं न आहे। मुख़्तलिफ़ माण्हू खे खोड़ सारियूं बीमारियूं अॻु में ई हूंदियूं आहिनि, पोइ बहानो थी पवंदो आहे त भाई हीअं थियो आहे त तंहिंजे करे। बिल्कुलु इरशाद आहे। इन खां वैक्सीन लॻाइण खां पहिरियों ई गवर्नमेंट इहो बि ऐलान कयो हुयो या काफ़ी डॉक्टर्स इहो चयो हुयो त वैक्सीन कराइण खां पहिरियों जेको आहे पंहिंजो टेस्ट वग़ैरह सभु करायो ऐं प्लस में अगरि कंहिंखे बुखार आहे, खंघि आहे या कोई बि अहिड़ो ऐसे प्रॉब्लम आहे त उन टाइम तव्हां उन दौरान तव्हां वैक्सीन नथा लॻाए सघो। सही। इहो वरी पुछा कयूं डॉक्टर साहिब सही नमूने सां त छा हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायां। शाज़िया जी मौजूदगी जो फ़ाइदो वठिजे। जी बिल्कुल। शाज़िया जी क्या सुनाएंगी अभी? सिंधी है, उर्दू है, पंजाबी है, पश्तो है, क्या कौन सा सॉन्ग है? नहीं, अभी भी मैं सिंधी ही सुना रही हूँ। माशाल्लाह। आपको पता है कि सिंध टीवी है, सिंधी सॉन्ग अच्छा लगेगा। पहले तो मेरी कोशिश सिंधी होगी ना। चलिए ठीक है जी। और ये मेरी बहुत खूबसूरत जो शायरी है ये अंजुम साहब है। अच्छा। मेरा एल्बम हो रहा है ये जो। अच्छा। और ये सब प्राइवेट धुने हैं। अच्छा माशाल्लाह। हाँ, किसी की नकल नहीं है। अच्छा, क्या कहने तो ये तो बहुत अच्छी बात है कि वो धुन भी अपनी होनी चाहिए। सही जी। चलें जी, सुना दें, हम भी अपनी धुन में मगन हो जाते हैं।
ज़बरदस्त साई वठूं था हाणे। हाँ ज़बरदस्त ऐं मज़ो अची वियो, वाक़ई में सुकून मिली वियो। तेसि ताईं हिकिड़ी साई ज़रूरी आहे, छो जो हिकिड़ो ॿियो बि असांखे कलाम ॿुधणो आहे, इन करे हिकु साई ज़रूरी आहे। सो केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार, वेलकम बैक, तव्हांखे ख़ुशि आमदीद। तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसो पिया सलाम सिंध। तव्हां सवाल बि कयो पिया, अॼु असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे उहो सकार थो थिए पियो, ॼाण मिले पई, तव्हांखे मालूमात मिले पई। मक़सदु बि असांजे प्रोग्राम जो इहो हूंदो आहे, सुबुह सुबुह सां तव्हांजी ख़िदमत में कुझु कम जूं ॻाल्हियूं पेश कयूं। जेकॾहिं तव्हां घरु आहियो ऐं काॾे न आहियो पिया ऐं असांजूं वधियूं भेणूं ख़ासि तौर ते प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ बि फ़ाइदेमंद प्रोग्राम थिए। तव्हांखे अञा मौक़ो ॾिजे थो, छो त कुझु लम्हा अञा बाक़ी आहिनि प्रोग्राम में। तव्हां अञा बि असांखे टेलीफोन करे को सवाल ज़हन में आहे त पुछा करे सघो था। बाक़ी असां पंहिंजे तरफ़ां जेकी शयूं आहिनि उहे डॉक्टर साहिब खां पुछा कयूं पिया। डॉक्टर साहिब, स्क्रीनिंग जी ॻाल्हि थिए पई, इलाही माण्हू ॾिजंदा आहिनि त ईअं रसी टाइप इहा जेका शइ आहे त उहा जॾहिं अंदरि वञे पई त तकलीफ़ थींदी आहे। वाक़ई छा आहे, ड्रिजिजे न ड्रिजिजे, थोरो पेन थींदो आहे छा? इहो तव्हां जेका ॻाल्हि कई उहा एंडोस्कोपी जे लाइ आहे। त एंडोस्कोपी जंहिं पेशेंट जे लाइ रिकमेंडेड आहे, जंहिं लाइ ज़रूरी आहे, जेके चाहे रती खोटे करे, खाधो फासण जे करे, या जेको आहे बार बार उल्टियूं अचण जे करे, मुस्तक़िल मोशन ऐं वज़न घटि हुजण जे करे जेकॾहिं ज़रूरत में आहे एंडोस्कोपी कराइणी आहे, त एंडोस्कोपी खां डिॼण जी ज़रूरत कान्हे का। हिकु ऑपरेशन कोन्हे को, हिकु प्रोसीजर आहे। ऐं इन प्रोसीजर, इन अमल में थींदो ईअं आहे त हिकिड़ी, जीअं तव्हां चओ था रसी जहिड़ी शइ, हिकिड़ी रबर पाइप हूंदी आहे, ट्यूब हूंदी आहे, जंहिं ते कैमरा लॻल आहे, जेको असां फोकस पूरो कैमरे से सॼो ॾिसंदा आहियूं। हाणे उन में थींदो ईअं आहे त उहो जॾहिं ग़िज़ाई नाली में वेंदी आहे त असांखे हिकिड़ी उल्टी वांगुरु अहसासु थींदो आहे। मानी खाईंदा आहियूं, कॾहिं असांखे उल्टी जो अहसासु न थींदो, छो असांजे दिमाग़ ते इहा शइ आहे त इहा खाइण जी शइ आहे। इतफ़ाक़ सां पंहिंजी अंगर बि कॾहिं हलक गले में हणंदासीं त उल्टी वांगुरु महसूसु थींदो। इन अहसास खे घटाइण जे लाइ डॉक्टर पहिरियां सेडेशन, थोरी दवा स्प्रे गले में करे छॾींदो आहे, या इंजेक्शन जे ज़रिए सां ॾेई छॾींदासीं। उन सां थींदो इहो आहे त उहा फील न थींदी आहे। ऐं टोटल प्रोसीजर जेकॾहिं कोई सिंपल बायोप्सी डायग्नोसिस जे लाइ वठणी आहे त 3 खां 5 मिंट में थी वेंदो आहे। त हिन में को घणो टाइम बि न लॻंदो आहे। इवन को रत जी उल्टी सां बि अचे थो त बि 3 खां 5 मिंट में उहा ब्लीडिंग पॉइंट बंदि करे सघिजे थी। ऐं हिकु त प्रोसीजर टाइम घटि, आसान प्रोसीजर, कोई कट न, कोई स्टिच न, कोई टांको न, न ई कोई बाद में निशान रहंदो त हे हितां ज़ख़्म आहे, हितां को ऑपरेशन थियो हुयो। त इन करे डिॼण ऐं घबराइण जी ॻाल्हि कान्हे का, या जॾहिं ज़रूरत में आहे त ज़रूरु कराइजे। सही। हिकिड़ो सवाल बि हिकिड़े दोस्त आफियर जॾहिं हुयासीं पाण त हिकिड़े मोकिलियो आहे, छो त पेट जी ॻाल्हि थिए पई, पेट जी बीमारियुनि ते ॻाल्हायूं था त पेट में कीड़ा थींदा आहिनि कॾहिं कॾहिं, त इन जो छा सबबु आहे, हुन जो इलाजु छा आहे? जी, इन जो सबबु जेको आहे सो पाणी जे इस्तेमाल में, पाणी ऐं खाइण पीअण जी शयूं। घणा माण्हू खाईंदा रहंदा आहिनि, उनखे लॻंदी बि मानी न आहे, जीअं पेट में कीड़ा अथसि। असल में जीअं ख़ासि करे ग्रोइंग अप ॿार हूंदा आहिनि, उहे खेॾंदा बि आहिनि, मेरनि मिटी भरियल हथनि सां खाईंदा बि आहिनि। त मानी खाइण खां पहिरियां हथ धोइण फ़र्ज़ बि आहिनि ऐं ज़रूरी धोइण बि घुरिजनि। उन सां पेट जा कीड़ा न थींदा। पाणी उॿारे करे थधो करे पीजे, उन सां पेट जा कीड़ा न थींदा। ॿाहिरि असां जॻह जॻह थधियूं शयूं, जेके गरम शइ जेकॾहिं असां किथे चांहि पीती आहे त हुन सां रूबरू कोन्हे त को पेट में कीड़ा थींदा। पर थधियूं शयूं जीअं किथे चाट मिले थी, हुन में उहो थोरो नमकीन पाणी बि विझंदो, थोरो उहो बि विझंदो, इन में चांसिस आहिनि त असांखे उहा खाइण पीअण सां कोई पेट जा कीड़ा थियनि। चाट बहितर आहे, घर ठाहिजे, ज़रूरु खाइजे। सही। ठीकु आहे, मतिलबु का बि शइ वधीक न खाइजे, वधीक सभु शयूं हानिकार आहिनि। जी, हिकु त लिमिट में खाइजे त ठीकु आहे, ऐं ॿियो त साफ़ शफ़ाफ़ खाइणु बहितर आहे, सुनत बि आहे। सही। ऐं हर शइ थोरी थोरी खाओ, ऐं ईअं न आहे त माना आख़िरी ॾींहुं सम्झी करे न खाओ त सुभाणे मां लाइ न हूंदो खाई वठो। ईअं न आहे, पराए भत में काए जी माण्हू पवंदा आहिनि, चवंदा आहिनि अॼु खाइणो आहे। इलाही माण्हू माना ठाहिनि, भोग मज़ाक बि कयूं न भला प्रोग्राम में, ज़रूरु प्रोग्राम ख़ुशि थी वियो आहे। सो कॾहिं मां ॾिसंदो आहियां त के माण्हू शादी अवसर हूंदो आहे, कार्ड मिलियल हूंदो आहे, 1 रुपए दावत हूंदी आहे, सुबुह जो नाश्तो बि न कंदा आहिनि, चवंदा आहिनि शादीअ ते वेंदुमि। पोइ उन्हनि सां इहे प्रॉब्लम्स थींदा रहंदा आहिनि, त पोइ बीमारियुनि जे वर्ब चढ़ी वेंदा आहिनि। कुझु माण्हू नाश्ते स्किप करण खां अलावा बुख लॻाइण लाइ अलॻि शरबत बि पी वेंदा अथव। इहा ॻाल्हि न ॿुधी अथई। डॉक्टर का दवा लिखी ॾे, बुख लॻे छो,
अच्छा घणनि माण्हुनि खे भला इहो ज़िक्र निकितो आहे घणनि माण्हुनि खे बुख न लॻंदी आहे उन जो को ख़ासि रीज़न हूंदो आहे के हल्के फुल्के मेडिकल लाइ को बि सिरप वठी अची पीअंदा आहिनि वरी ठीकु थी वेंदा आहिनि? हा, असल में बुख न लॻण जी वॾी वजह इहा आहे जो मानी खाई फ़ौरन लेटण जी सूरत में असांजी आंडनि जी हलचल घटिजी वेंदी आहे। अच्छा, ठीकु आहे, त असां रेस्टिंग फेज़ में हूंदा आहियूं, जीअं फुल बॉडी रेस्टिंग फेज़ में आहे त ईअं अंडा ऐं निज़ाम हज़म बि रेस्टिंग फेज़ में हूंदो आहे। त उन सिचुएशन में असां खाईंदा आहियूं त असांखे महसूसु थींदो आहे हाणे ॿिए जेकॾहिं मां 2 पहर ॾींहुं मानी खाई लेटी पियुमि घणी देरि ताईं लेटियो रहियुसि, हाणे कोई कमकार बि न कयो न केॾे वियुसि, राति मानी ते बुख नथी लॻे। पर मसइलो डॉक्टर साहिब इहो बि आहे त मानी बि ईअं खणी चवंदो हिकिड़ो नशो आहे, मानी खाइण खां पोइ निंड पाणी थी अचे, निंड पाणी न ईंदी आहे, मानी खाइण सां पोइ वरी माण्हू पाण सुन थो थी वञे, पोइ चए थो हाणे सुम्हां लेटां। उहा सूरत कॾहिं थी थिए जेका तव्हां ॿुधाई जेको असां खाइण ते आख़िरी ॾींहुं सम्झी खाईंदा आहियूं, त जेकॾहिं इहो कंदासीं त ज़रूरु इहो असांखे थींदो। चाहे जेको ब्लड फ्लो असांजो पूरी बॉडी में आहे, जीअं ई असां मानी खाईंदा आहियूं त घटि ई तरफ़ ब्लड फ्लो डाइवर्ट थींदो आहे, त ब्रेन ते ब्लड जो फ्लो रिलेटिव घटिबो आहे, त इन करे असांखे निंड जो असरु ईंदो आहे। पर जेकॾहिं असां एहतियाती तौरु बहितरु ऐं जेतिरी बुख हुई उनखां थोरो घटि खाधोसीं त इहो जेको मानी खाई फ़ौरन सां निंड जो अमल आहे उहो घटिजी वेंदो ऐं हिन सां ॿिए टाइम ते बुख बि लॻंदी। ठीकु आहे, जेकॾहिं असांखे तव्हांजा सवाल पंहिंजी जॻह ते खुटी आहे हाणे, छो त हाणे प्रोग्राम वक़्तु पूरो थी वियो आहे। बिल्कुलु, पर ऑफियर बि मां पुछंदमि डॉक्टर, इहो हिकिड़ो आहे सो बुख लॻी आहे असांखे घर वञिणो आहे, सुबुह जो नाश्तो न करे आया आहियूं, सो असां मोकिलायूं था हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। डॉक्टर साहिब तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी, हक़ीक़त पुछो त ॼाण मिली, आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था? बसि आख़िर में इहा तव्हांजे तवसत सां ॻाल्हि करणु चाहींदुसि त हेपेटाइटिस बी ऐं सी लाइ स्क्रीनिंग टेस्ट ज़रूरु कराइजे ऐं ज़रूरु कराइनि, जिन बि न कराई उहो पंहिंजी कराइनि, जेकॾहिं उन्हनि खे डायग्नोज़ थिए थी त ट्रीट कराइनि, नाहे डायग्नोज़ थी त एहतियाती उपाउ वठनि ऐं हेपेटाइटिस बी जी वैक्सीन हणाइनि जेकॾहिं पहिरियां न लॻल आहे। सही जीअं कोरोना जी वैक्सीन ज़रूरी आहे, ईअं हेपेटाइटिस बी जी वैक्सीन ज़रूरी आहे। ज़िंदगी हाणे वैक्सीन सां थी वई अथव, हर वैक्सीन लॻारायो, ज़िंदगी जेकॾहिं जीअणी आहे त पंहिंजो पाण खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखो। ॾाढी ख़ुशी थी तव्हां आयो, बड़ी महिरबानी तव्हांजी। शाज़िया जी आपका भी बहुत शुक्रिया, प्रोग्राम में आप आई। आखिर में जाते जाते आपसे एक अच्छा सॉन्ग सुनने की तमन्ना भी है, ख्वाहिश भी है और अच्छा ही लगेगा कि आप सुनाएंगे। मैं एक उर्दू जो है तो मेरा ये उर्दू सॉन्ग लेकिन कवाली की तरीके से है, वो सुनते हैं। सही मोहम्मद साईं तव्हांजी वॾी महिरबानी, माशाल्लाह साथ निभाईंदा आहियो ऐं असां सां गॾु हूंदा आहियो। सरिश तव्हांजी महिरबानी। जी तव्हांजी बि महिरबानी। लख थोरा तव्हांजा, लख थोरा। सो तव्हांजी वॾी महिरबानी जिन को प्रोग्राम ॾिठो पए। सलाम सिंध को कि उन्होंने मुझे बुलाया और बहुत अच्छा लगा मुझे, और मेरी ये दुआ अच्छा है लगा कि तो आप अब आती जाती रहा करें। मेरी ये भी दुआ है कि इस अल्लाह पाक के चैनलों का सबसे नंबर 1 चैनल है। सही माशाल्लाह माशाल्लाह। सो मोकिलायूं हाणे पाण। जी बिल्कुलु, पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखिजो, असां बि तव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं घुरंदासीं ताकी हिन कोरोना खां असांजी जान छुटे ऐं सभु बीमारियुनि खां जान छुटे ऐं सभु सिहतमंद हुजूं, सभु ख़ुशि हुजो। सो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। इरशाद जागीरानी सरिश पुटु तव्हां खां मोकिलायूं था। जी लतीफ़ जी मिठी ॿोली, बाक़ी पाण वरी सुभाणे गॾु सदाईं गॾु। जी मुझे हंसते हुए को तबाह कर गया, मुझे हंसते हुए को तबाह कर गया, मुझे पागल भी, हाँ मुझे पागल भी वो बेवफा कर गया, मुझे पागल भी वो बेवफा कर गया। मैंने सोचा था क्या और वो क्या कर गया।
मुझे पागल भी, हाँ मुझे पागल भी वो बेवफा कर गया, मुझे पागल भी वो बेवफा कर गया। तन को भी तन से जुदा कर गया, मेरे तन को भी तन से जुदा कर गया। मुझे पागल भी, हाँ मुझे पागल भी वो बेवफा कर गया, मुझे पागल भी वो बेवफा कर गया। मुझे हंसते हुए को तबाह कर गया, मुझे पागल भी, हाँ मुझे पागल